अलहम्दु वहदहू राज़िक़ु रब्बु रहीम। सो सारा ए सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम। जोड़ूं जोड़ जहान जूं। सखर आर्ट्स काउंसिल पारां हिन उस्ताद सिंगर सलीम ऑडिटोरियम में शरीक तमाम समूरनि मानायतन मेहमाननि दोस्तनि बुज़ुर्गनि के दिल के गहराई से भलेकार चऊं था। गुज़ारिश कंदासीं जेकॾहिं गुफ्तगू दोस्त असांजे ध्यानु ॾियनि त असां पंहिंजे तरतीब सां प्रोग्राम खे अॻिते वधायूं। अॼु सखर आर्ट्स काउंसिल के अदबी शोबे पारां सिंध के टिन वॾनि सूफ़ी दानिश्वरनि, टिन वॾनि सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं क्लासिकल सिंधी शाइरी ख़ासि करे सूफ़ी शाइरीअ जे टिन वॾनि इस्तारनि ऐं असांजे ई हिन वेझड़ जे हल्के जे वॾनि मानायतनि सूफ़ी मुफ़क्किरनि रोहल फ़क़ीर, मुराद फ़क़ीर ऐं दरिया ख़ान फ़क़ीर जी यादि में चऊं या उन्हनि जे फ़िक्र ते शख़्सियत ते कॉन्फ्रेंस मां चवां, उन्हनि खे भेटा ॾियण जे लाइ अॼु हिते असां गॾु थिया आहियूं। ऐं सखर आर्ट्स काउंसिल जो अदबी शोबो जसु लहणे जंहिं जो ध्यानु असांजे हिननि टिनि वॾनि सूफ़ी नालनि ॾे वियो ऐं उन्हनि जे हवाले सां अॼु हीअ तक़रीबन मुनक़िद थी रही आहे। रोहल फ़क़ीर जंहिं चयो त लोक आखे हे रोहल ॿोलेंदा, लोक आखे हे रोहल ॿोलेंदा, कोई आखे हे ज़ात ज़ंगे जा। लोक आखे है रोहल बोलेंदा, कोई आखे है ज़ात ज़ंगे जा। नहीं रोहल नहीं ज़ात ज़ंगे जा, एको सिर इलाही है। ऐं मुराद फ़क़ीर जंहिं चयो त वहदत जन वजूद आहे काबो तंजो कोडियो, वहदत जन वजूद आहे काबो तंजो कोडियो, से कंहिंखे कन सुजूद जे पाण मुराद मको थिया। ऐं दरिया ख़ान फ़क़ीर जंहिंजूं ख़ूबसूरत सिटरूं त साई सूरत ससुई, साई सूरत ॾेर, साई सूरत ससुई, साई सूरत ॾेर, हारीअ हुअणु छॾियो न को वेरी वेर, हारीअ हुअणु छॾियो न को वेरीअ वेर, पस जे पुन्हूअ पेर नाए कंध कुलूब में। एॾनि ख़ूबसूरत सूफ़ी ऐं फ़िक्री कलाम जा सर्जनहार तख़लीकार रोहल फ़क़ीर, मुराद फ़क़ीर उन्हनि खे यादि कंदासूं। उन्हनि जे शख़्सियत ते ज़िक्र थींदो, उन जे शाइरी ते ज़िक्र थींदो। ऐं हाणे मां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे सखर आर्ट्स काउंसिल जे अदबी शोबे जे कन्वीनर मोहतरम साईं अयाज़ गुल साहिब जिन खे अचनि ऐं हिन ख़ूबसूरत तक़रीब में समूरनि आयल महिमाननि खे आजियां जा भल थो चवनि। साईं अयाज़ गुल जंहिं चयो त रंगी कीअं बेरंगी, रंगी कीअं बेरंगी, दिलवारो कीअं बेदिल आहे, रंगी कीअं बेरंगी जो ख़ालिक़ साईं अयाज़ गुल। महिरबानी भाउ अख्तर। मोहतरम साईं प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब, वाइस चांसलर अरोड़ यूनिवर्सिटी, साईं मुमताज़ बुखारी साहब, सदर आर्ट्स काउंसिल सखर, असांजा अॼोका नाला ॾिजो, मोहतरम महिमान जेके सभई मथे वेठा आहिनि, प्रोफेसर फज़ल इंडड़ साहब जेको असांजे मकाला निगारनि में शामिल आहे, हबीब साजिद साहब, राशिद शेर साहब ऐं असांजो उहे दोस्त जेके रोहल साईं, मुराद फ़क़ीर साईं ऐं दरिया ख़ान फ़क़ीर साईं जे गादियुनि सां निस्बत रखनि था, उन्हनि जे ख़ानदान सां निस्बत रखनि था। उन्हनि जा नाला फ़क़ीर वहीद अली ज़ंगेजो साहब, हकीम ज़ंगेजो साहब ऐं सूफ़ी नज़र अली ज़ंगेजो साहब। इन सभिनी खे दिलि जे गहराइनि सां मां आजियां बि कयां थो ऐं उन्हनि जा थोरा बि मञा थो, थोरा असांजे दोस्त भाउ अख्तर दरगाही जा बि।
ऐं अवां सभिनी मालियातनि दोस्तनि जा थोरा अदबी शोबे सकर आर्ट्स काउंसिल जे कन्वीनर जी हैसियत में मां अयाज़ गुल ऐं असांजे कमेटीअ जा मेंबर सैयद नूर रिज़वी साहब, डॉक्टर बदर हुजन साहब, मलक आफ्ताब महमूद साहब, अवां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवनि था ऐं अवां जा थोरा मञनि था। अॼु आर्ट्स काउंसिल जे अदबी शोबे पारां जिन टिनि तख़लीक़कारनि जे यादि में ही प्रोग्राम थी रहियो आहे, हीअ असांजो इन सिलसिले जो त्रिमूर्ति जे सिलसिले जो चोथों प्रोग्राम आहे जेको कामयाबीअ सां थी रहियो आहे। ऐं असां जेका रवायत क़ाइमु कई हुईसीं त असांजे हर प्रोग्राम में जेके इन सिलसिले जा प्रोग्राम हूंदा त्रिमूर्ति जे सिलसिले जा, उन्हनि जी सदारत सखर ऐं आसपास जे कंहिं न कंहिं वॾे दर्सगाह यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर कंदो। मां बेहद थोराइतो आहियां साईं ज़ाहिद हुसैन खंड साहिब जन जो, जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां, ज़ाहिर आहे ही उहे ॾींहं आहिनि जंहिंमें कमु तमामु घणो हले पियो ऐं वेकेशन बि थियण वारी आहे, त ज़ाहिर आहे पोयनि ॾींहंनि में घणो कमु हूंदो आहे, मीटिंग्स हूंदियूं आहिनि, ॿाहिरां वफ़द अचनि था, ऐं इन सूरत हाल में बि पंहिंजो वक़्तु कढी ऐं हू हिते आया आहिनि। साईं मां तव्हांजो बेहद थोराइतो आहियां। थोराइतो मां हिननि सभिनी दोस्तनि जो बि आहियां जिन मुंहिंजी दावत खे क़बूल कयो ऐं थोरे ॾींहंनि में ई हुननि हिननि अज़ीम शख़्सियतुनि ते पंहिंजा मकाला लिखी तयारु कया, जेके अॼु अवां जे आॾो पेश कया वेंदा। ही टे अज़ीम शख़्सियतूं, टे अज़ीम क्लासिकल शाइर, रोहल फ़क़ीर, मुराद फ़क़ीर ऐं दरिया ख़ान फ़क़ीर, लतीफ़ साईं ऐं सचल साईं जे विच जे दौर जा शाइर आहिनि। लतीफ़ साईं ऐं सचल जे विच जो शाइर आहे रोहल फ़क़ीर साईं, ऐं उनखां पोइ जा शाइर अचनि था। हाणे हिननि में रोहल फ़क़ीर या मुराद फ़क़ीर या पोइ दरिया ख़ान फ़क़ीर, इन्हनि टिनी कलोलनि जो दौर बि ॾिठो ऐं टालपुरनि जो दौर बि ॾिठो। रोहल साईं लतीफ़ साईं खां कोई 20-25 साल पोइ असांखे उनजी शाइरी ऐं उनजी शख़्सियत मिले थी। कलोलनि जे दौर में ग़ुलाम शाह जे कलोड़े जी दरबार सां उनजी निस्बत रही। असल उन जा वॾा या हू पाण जेको आहे उहो थर जे पासे जो हुयो। उमरकोट जे भरिसां हिकिड़े भिट ते संदन घर हुआ, पंहिंजे ख़ानदान सां उते रहियो पिए। ऐं पोइ किताबनि जे मां मालूम थिए थो त संदसि मासात हुयो राजू लेखी, जेको ग़ुलाम शाह कलोड़ जे दरबार में वज़ीर जे उहिदे ताईं पहुतो हुयो। तो सरकारी मनसब सां उनजी निस्बत आई, उन सां पहुतो। ऐं उन जी मार्फत जेको आहे रोहल फ़क़ीर बि ग़ुलाम शाह जे कलोड़ जे जेको आहे दरबार में पहुतो ऐं तोशाखानो जी उन ज़िम्मेदारी संभाली। पर हू फ़क़ीरी तबियत जो माण्हू हुयो, आरिफ़ हुयो, हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग हुयो। इन निस्बत सां हुन खे इहे शयूं सां दिलचस्पी घणी कोन आई। हुन नौकिरी कई त सही, पर उनखे ॼण दिलि उते लॻी कोन पए। ऐं नेठि हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो हुनजी दिलि उचाट थी वई। हुतां खां कुझु इख़्तिलाफ़ बि हुआ दरबार सां। ऐं अहिड़े तरीक़े सां जॾहिं टालपुरनि जेको आहे शिकस्त ॾिनी हालाणीअ में अब्दुल नबी कलोड़े खे, त उनखां पोइ खैरपुर में सोराब ख़ान जेको आहे उन धार रियासत क़ाइमु कई। उनखे इहा रियासत हिसे में आई त उन फ़क़ीर साईं खे गुज़ारिश कई, रोहल फ़क़ीर खे, त तव्हां असां वटि अची करे हिते तरसो ऐं असां वटि अची करे असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾियो। असांजे इलाइक़े में तव्हांखे जिते वणे, तव्हांखे दरबार में बि जॻह मिली सघे थी ऐं जिते तव्हां रहणु चाहियो उते बि तव्हां अची सघो था। तंहिंखां पोइ रोहल साईं थर छॾे। हाणे उहो थर जो उहो इलाइक़ो उनखे
रोहल वाए सॼो वञे थो। रोहल साईं जे निस्बत सां उन जे सिलसिले में उनखे रोहल वाए सॾे थो। असांजा जेके जदीद दौर जा 3 वॾा शाइर आहिनि, जुमन दरबदर, हलीम बाग़ी ऐं हाजी सांद, इन्हनि जो तालुक़ु उन ई ॻोठ सां आहे, उन ई एरिया सां आहे, उन ई इलाइक़े सां आहे जिते उहो रोहल वाए सॾिजे थो, जंहिंखे रोहल जे नाले सां रोहल वाए ॻोठ सॾियो वियो आहे। उतां लॾे अचण खां पोइ हू कोटली कबीर में, हाणे किताबनि में सवेर मूं हकीम साहिब सां ज़िक्र कयो, किताबनि में मिले थो त कोटलीअ में अची करे हुननि रिहाइश अख़्तियार कई, पर कोटली कोई आहे ई कोन ख़ैरपुर में, इहो आहे कोटली कबीर। कोटली कबीर में अची करे हुननि पंहिंजो लॾो लाथो। हिते हुननि जो ख़ानदान अची करे, जेकॾहिं हुन में का दुरुस्तगी हूंदी त असांजा दोस्त ई कंदा। जी साईं, कोटली खानवाण जे भरिसां आहे, हा त उहो ई आहे। अच्छा ठीकु आहे। बहरहाल इहो किताबनि में ॿई कन्फ्यूजन्स इलाही आहिनि, उनजे ॼमण जे हवाले सां बि आहिनि ऐं उनजे ॿियनि हवालनि सां बि आहिनि। मुख़्तसर ॻाल्हि कयूं था बसि, ॻाल्हाईंदा त असांजो दोस्त त रोहल साईं जॾहिं हिते आयो, हिते रहियो, त उनखां पोइ उन्हनि जी जॾहिं उते जंहिं ॻोठ में अची रहिया, उते हिकिड़ो सैयद साहिबु हुयो जंहिं उन्हनि खे थोरो तंग पे कयो। उन्हनि जॾहिं ॾिठो त उन्हनि जी जेका माण्हुनि जी अचु वञु, मुरीदनि जी अचु वञु ऐं ॿिया सिलसिला वधिया, त हुनखे ॼण उहो उतां जो ज़मीनदार हुयो, उनखे ॻाल्हि सुठी न लॻी ऐं हुननि उनखे तंग करणु शुरू कयो, जंहिंजे नतीजे में रोहल फ़क़ीर ऐं मुराद फ़क़ीर जेको हुनजो सोबती बि हुयो, साथी बि हुयो। हाणे हिते बि 2 मुग़ालता आहिनि किताबनि में। हिकिड़ो आहे त के लिखनि था त मुराद फ़क़ीर संदन सोरो हुयो ऐं के लिखनि था हुननि जो सालो हुयो। उमिरि में रोहल साईं खां 10 साल नंढो हुयो, पर गॾु रहिया ऐं जॾहिं रोहल साईं जी पहिरीं घरवारी गुज़ारे वई त ॿी शादी जेका आहे हुन मुराद फ़क़ीर जे न्याणीअ सां या भेण सां कई। 2 न्याणियूं थियूं, जंहिंमां दरिया ख़ान पैदा थियो। त उते जॾहिं उन्हनि हुनखे तंग कयो त तंग थिया ऐं उन विच में मुराद फ़क़ीर बि गुज़ारे वियो, त पोइ अकेला थी पिया। त हुननि ईअं बिना सोचण सम्झण जे ऐं ईअं सफ़र अॻिते वधायो त हाणे हलूं था, काथे बि मिलंदासीं। ईअं बि चवनि था त जॾहिं मौजूदा जेका कंडड़ीअ जो ॻोठु आहे, हितां जॾहिं लंघिया पए तॾहिं उते सुञ हुई, हिकिड़ी हैराबाद इलाइक़ो हुयो ऐं उते कंहिं कंडे में हुननि जो पलव जेको आहे फासी पियो ऐं हुननि चयो त हाणे इहा रज़ा इहा ई आहे अलाह जी, त असांखे हिते ई रहणु खपे। हिननि असांखे रोके वरितो आहे हिते, ऐं पोइ इहो ॻोठु जेको आहे कंडड़ी आबाद थियो। हाणे इहे वॾा शाइर आहिनि। मूंखे कॾहिं कॾहिं अफ़सोस थींदो आहे त अलाए कहिड़े सबब जे करे रोहल जहिड़ो वॾो शाइर जंहिं भिटाईअ ऐं सचल जे विच जो ख़ाल जेको आहे असांजी क्लासिकल शाइरी जो ख़ाल भरियो आहे, उनखे एॾी अहमियत छो कोन मिली आहे जीअं ॿियनि बुज़ुर्गनि खे, ॿियनि शाइरनि खे मिली आहे, उनखे छो कोन मिली आहे। साॻे तरीक़े सां मुराद फ़क़ीर, ही 2 उहे शाइर आहिनि जेके न सिर्फ़ु सिंधीअ जा वॾा शाइर आहिनि, पर सराइकी, फ़ारसी ऐं अरबीअ जा बि वॾा शाइर आहिनि। रोहल फ़क़ीर जो जीअं त तालुक़ु जेको आहे थर वारे एरिया सां रहियो, जेको जोधपुर ऐं बीकानेर जो सां हुनजा लाॻापा हुया, उतां अचु वञु हुई, त हुननि जी निस्बत घणी उते रही। उतां जे जेको हुकुमरान सां, उतां जे राजाउनि सां हुनजी निस्बत शुरू खां रही ऐं हुननि उते हिकिड़ो किताब बि तसनीफ़ कयो जंहिंजे लाइ चयो वञे थो त उतां जे राजा जे लाइ हुननि इहो लिखियो। ऐं उनखां पोइ इन करे उनजी हिंदी जेका आहे उहा बि ॾाढी शानदार हुई। हिंदीअ में बि जेके उन्हनि शेर चया आहिनि उहे बि तमामु सुठा आहिनि। साॻे तरीक़े सां मुराद फ़क़ीर जी शाइरी में बि असांखे उहो ई जेको असरु ऐं उहो रंग मिले थो। दरिया ख़ान रोहल फ़क़ीर जो फ़र्ज़ंद आहे, जेको संदन ॿी घरवारी मां उन्हनि खे पैदा थियो ऐं उहो बि पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो शाइर थी गुज़रियो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेकॾहिं को शाइर हिकिड़ो ई कलाम, मां चवंदो आहियां त जेकॾहिं दरिया ख़ान जो हिकिड़ो कलाम ई लिखे हा ऐं उनखे भगत कंवर ॻाए हा, त इहो बि हुनजी ज़िंदगीअ जे लाइ, हुनजी तारीख़, सिंध जी तारीख़ जे लाइ काफ़ी हुयो। आओ कांगा कर ॻाल्हि मूंसां तन मारवड़नि जी, त इहो हिकिड़ो अहिड़ो कलाम आहे जंहिं हुनखे सॼी सिंध जी अदबी तारीख़ में, शाइरी जी तारीख़ में, राग जी तारीख़ में दरिया ख़ान खे ज़िंदा करे छॾियो आहे। ही 3 असांजा मोतबर तरीन शाइर आहिनि।
क्लासिकल शाइर आहिनि, वॾा शाइर आहिनि, ऐं हिननि खे बि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि खे बि उहा ई अहमियत मिलणु खपे। असीं ताज़ो जॾहिं हिते बेदिल कॉन्फ्रेंस थी हुई त उन में आर्ट्स काउंसिल पारां मंता साहब गुज़ारिश कई हुई, मुनवर मैसर साहब जेको DG आहे कल्चर खाते जो, उनखे त रोहल साहब ते बि ऐं ॿियनि फ़क़ीरनि ते बि जेको आहे उहा कॉन्फ्रेंस थियणु खपे। ऐं उन्हनि असां सां वाइदो कयो आहे त हू तमामु जल्द जेको आहे रोहल कॉन्फ्रेंस बि हिते कराईंदा, जंहिंमें मुराद फ़क़ीर ऐं दरिया ख़ान फ़क़ीर जो बि ज़िक्र ईंदो, उन्हनि ते बि मकाला पेश कया वेंदा। मां अव्हां सभिनी जो दिलि जे गहराइनि सां बेहद थोराए थो आहियां जो अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे वक़्तु ॾिनो आहे, हिते आया आहियो, असांजो मान मथाऊं कयो आहे। हिकिड़ो भेरो ॿीहर मां पंहिंजे पारां सैयद नूर रिज़वी, डॉक्टर बदर हुजण ऐं मलक आफ्ताब महमूद साहब पारां तव्हांजो बेहद थोराए थो आहियां जो अव्हां असांजे सॾ ते हिते आया आहियो ऐं हिन प्रोग्राम खे रौनक बख़्शी अथव। अव्हांजा लख लाइक़, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं अयाज़ गुल जी, जंहिं तमामु शानदार लफ़्ज़नि में रोहल फ़क़ीर, मुराद फ़क़ीर ऐं दरिया ख़ान फ़क़ीर ते बि पंहिंजा वीचार पेश कया। असांखे वक़्तु आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो, आजियां बि कई। रोहल फ़क़ीर जो जेको घणो कलाम आहे असांखे हिंदीअ में मिले थो। हिंदी माना उहा पूर्वी ज़बान जेका कबीर इस्तेमालु कई, जेका मीराबाई इस्तेमालु कई, जेका रामदेव कई, रामानुज कई, ऐं उनजा पलटू साहब कई, तुलसीदास कई। छो त रोहल जंहिं इलाइक़े में हूंदो हो, जैसलमेर, बीकानेर, उते हिंदी भक्ति तहरीक जो वॾो असरु हो ऐं कबीर जो तमामु घणो असरु हो। हिन कबीर खे एतिरो पढ़ियो, हीउ कबीर मां एतिरो मुतासिर थियो जो हीउ कबीर थी वियो सिंध जो। ऐं चवे थो हम हूं सकल सकल सूं न्यारा, हम हूं सकल सकल सूं न्यारा। ऐं हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कयां तव्हांखे त हिन कलाम में इहा ख़बर पवे थी त रोहल तमामु वॾो मौसीक़ार हुयो। उहो ईअं त मौसीक़ी में, क्लासिकल मौसीक़ी में हिकिड़ी सिन्फ़ थींदी आहे धुरपत, धुरो ऐं पद मिलाए करे उनखे धुरपत चवंदा आहिनि। साईं डोले शाह वेठो आहे, इनखे वधीक सम्झंदो हूंदो। ऐं उन में उन खां पोइ ख़्यालु ईजाद थियो, ख़्याल खां अॻु में धुरपत ॻायो वेंदो हो। ऐं धुरपत जा जेके हिसा हूंदा हुआ उहे 3 हिसा हूंदा हुआ, हिकु अस्थाई, ॿियो अंतरो ऐं टियों सबोग। उनखां पोइ जॾहिं ख़्याल जी ईजाद थी त उन में सबोग ख़तमु थी वियो, सिर्फ़ु अस्थाई ऐं अंतरो लिखियो वियो जंहिंखे ख़्यालु चयो वियो। असांखे रोहल जे कलाम में धुरपत जूं सिन्फ़ मिले थी पई। ऐं उहा इही जेको मां शेर पढ़ां थो, इन में जेको उनजी अस्थाई आहे उहा आहे हम हूं सकल सकल सूं न्यारा। ऐं क्लासिकल में म्यूज़िक में अस्थाई हूंदी बि सिर्फ़ु हिकिड़ी सिट जी आहे। ऐं हिन जो अंतरो आहे हमारे देश में चांद नहीं सूरज, हमारे देश में चांद नहीं सूरज, नहीं कोई 9 लाख तारा। ऐं हमारे देश में ब्रह्मा ना ही विष्णु, नहीं शिव शक्ति अकारा। ऐं आख़िर में सबोग तो लिखे त कहे रोहल सुनो भई साधु, कहे रोहल सुनो भई साधु, कबीर नाम हमारा। त हिन ही न सिर्फ़ कबीर खां मुतासिर आहे, न सिर्फ़ु हिन सिंध में कबीर जी उहा भक्ति शाइरी खे वधीक फैलायो, पर ही पाण खे कबीर थो चवे त मां कबीर थी वियो आहियां, मां कबीर आहियां। रोहल रूप कबीर, हिकिड़े हंधि ईअं बि चयो अथई रोहल रूप कबीर। त मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी त क्लासिकल म्यूज़िक जी अहिड़ी सिन्फ़ जेका हिन वक़्तु गुम थियल आहे, धुरपत, सिंध जे कंहिं बि शाइर, छो त असां वटि नानक यूसुफ अहिड़ो शाइर मिले थो जंहिं वटि ख़्याल बि आहे, जंहिं वटि तरानो बि आहे, पर रोहल फ़क़ीर वटि उहा धुरपत जी सिन्फ़ मिले थी जेका अमीर ख़ुसरो लिखी ऐं जेके तानसेन वारनि ॻाई ऐं लिखी। अॻिते वधूं था त हींअर असीं रोहल फ़क़ीर ते पंहिंजो मक़ालो पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदासीं मोहतरम फज़ल अहमद इंडड़ साहब जन खे त उहे अचनि ऐं रोहल फ़क़ीर ते पंहिंजो पेपर पढ़नि। मोहतरम फज़ल इंडड़ साहब। वॾी महिरबानी अख़्तर साहब। स्टेज ते वेठल सभिनी मोअज़्ज़िज़, ख़ासि तौर ते साईं सदारत डॉक्टर ज़ाहिद हुसैन, प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब, वाइस चांसलर अरोड़ यूनिवर्सिटी,
साईं मोहतरम अयाज़ गुल साहब ऐं साईं बुखारी साहब ऐं ॿिया सभु जेतिरा वेठा आहिनि स्टेज ते, ऐं ख़ासि तौर ते हेठि बि काफ़ी मुंहिंजा दोस्त बि वेठा आहिनि, महिरबान वेठा आहिनि। ऐं मुंहिंजे हिन एमफिल जी थीसिस जेका रोअल फ़क़ीर ते मां कंप्लीट कई, मुंहिंजो गाइड, मुंहिंजो उस्ताद साईं डॉक्टर उमर ख़ादिम साहब वेठा आहिनि, उनखे मां सलाम पेश कयां थो ऐं सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मां हूअं त पूरी हिकु थीसिस, पूरो हिकिड़ो किताबु जेको आहे मुरतब कयो आहे रोअल फ़क़ीर ते, उहो त घणो कमु थी वेंदो। हिते वक़्त जे हिसाब सां सिर्फ़ु हिकिड़ो मां टॉपिक चूंडियो आहे, रोअल फ़क़ीर जे हिंदी शास्त्र मन परबोध जो तहक़ीक़ी मुतालियो। रोअल फ़क़ीर जी हिंदी या उर्दू शाइरी जा हेठियां किताब मिलनि था: शास्त्र मन परबोध, अद्भुत ग्रंथ, शास्त्र सर्वज्ञान या निजमोल ग्रंथ, आगम वार्ता। उन्हनि चइनि किताबनि खां अलावा रोअल फ़क़ीर जूं कुझु ॿियूं कविताऊं बि मिलनि थियूं। उन्हनि में सुब्द या शुब्द, 15 तिथिया को वीचार, से हरफ़ी का उन जी हिंदी में आहे। मथी विरासत मौज़ूअनि जे एतबार खां थियल आहे ऐं उहा तरतीब रोअल फ़क़ीर जे दौर खां थियल मालूम थिए थी। सभिनी किताबनि जो बुनियादी मज़मून त वेदांत आहे, वेदांत वारो फ़िक्र आहे, पर उन जा मौज़ूअ मुख़्तलिफ़ आहिनि। रोअल फ़क़ीर जे हिंदी या उर्दू ॿोलीअ, फ़न ऐं शाइरीअ जे बारे में डॉक्टर नबी बख्श बलोच लिखे थो त रोहल और मुराद के अशार जो हिंदी के बहरोज़ान में हिंदी ही के असनाफ़ सुगन पर मुश्तमिल हैं, उर्दू के इब्तदाई इर्तकाई दौर यानी दौर हिंदी का एक मिसाली नमूना है। संदसि उर्दू कलाम जो मुतालियो कंदे मालूम थिए थो त हुन जी शाइरीअ जो वास्तो फ़नी ऐं फ़िक्री तौर ते हिंदुस्तान जी भक्ति शाइरीअ सां लाॻापियल आहे। सिंध में हिन क़िस्म जी शाइरीअ जो बुनियादु विझंदड़ बि रोअल फ़क़ीर खे मञियो वियो आहे। उन खां पोइ संदसि सिलसिले जे शाइरनि खे उनखे अॻिते वधायो। रोअल फ़क़ीर जो अहिड़ो अदबी लाड़ो थर बीकानेर, राजस्थान ऐं जोधपुर जे लह विचड़ सबबु पैदा थियो। संदसि वेदांती फ़िक्र वारी शाइरी जो फ़न फ़िक्र जो गहरो मुतालियो वेदांती फ़िक्र वारी शाइरी जे फ़न ऐं फ़िक्र जो गहरो मुतालियो कयो हुअऊं। उन करे संदसि कलाम जा मज़मून, मौज़ूअ ऐं सिनुफ़ू बि उहे ई आहिनि। रोअल फ़क़ीर जे कलाम जे मुरतब कंदड़ लिखियो आहे त संदसि तादाद जे लिहाज़ खां हिंदी उर्दू कलाम 80% आहे, बाक़ी संदसि 20% सिंधी सराइकी ॿोलियुनि में शाइरी आहे। उन मां मालूम थिए थो रोअल फ़क़ीर जो वधीक तवजो हिंदी शाइरी ॾांहुं हो। फ़नी ऐं फ़िक्री एतबार खां रोअल फ़क़ीर ते भगत कबीर जो वॾो असरु आहे। शास्त्र मन परबोध। शास्त्र जी माना आहे किताब। मन मां मुराद आहे दिल, कल्ब, ज़हन, अकुल, रूह, मीलान, नफ़्स, ख़याल या हिकु कंहिं जोहर लतीफ़ जो नालो। ऐं परबोध जी माना आहे बेदारी, ख़बरदारी, होशियारी, अकुल, सम्झ, दलील, असबात, इत्मीनान, इल्म, तालीम ऐं निंड मां होशियार थियणु। मन परबोध जी माना आहे दिलि जो इत्मीनान हासिल करणु, मन या दिलि या नफ़्स खे बेज़ार करणु या वस में रखणु, परहेज़गारी अख़्तियार करणु या तज़किये नफ़्स करणु। गुरु ग्रंथ मुताबिक़ मन दोस्त बि आहे त दुश्मन बि आहे, मन हाकारी बि आहे त नाकारी बि आहे। जीअं इस्लामी तालीम मुताबिक़ नफ़्स जो मामिलो आहे त नफ़्स अमारा इंसान खे गुनाहनि जी तरफ़ छिकींदो आहे ऐं नफ़्स लवामा गुनाह ते निदामत कंदो आहे, जॾहिं त मुतमइन नफ़्स आला दर्जे वारो हूंदो आहे। रोअल फ़क़ीर जे हिन शास्त्र जी तालीम मुताबिक़ मन खे नफ़्स वारे रूप में इस्तेमालु कयो वियो आहे ऐं उन जो वास्तो वेदांती तालीम सां आहे। हिन शास्त्र में मन जे विकारनि जो बयानु थियल आहे ऐं उन्हनि जो वास्तो वेदांती तालीम सां आहे। विकारनि जो बयानु थियल आहे, उन्हनि में काम यानी शहवत, क्रोध यानी कावड़, अहंकार यानी तकब्बुर, मोह यानी दुनवी लालच, लोभ लालच ऐं उन जी भेट में चित्त यानी सम्झ या अकुल जो साथी आहिनि। पोतरता यानी पाकाई, संतोष यानी सब्र, प्रेम यानी प्यार ऐं विवेक, तमीज़ या अख़लाक ऐं वीचार यानी गौर फ़िक्र करणु। वेदांती फ़लसफ़े मुताबिक़ मन माया सां मिली भटकी थो पवे। मन माया सां मिली भटकी थो पवे ऐं इंसान खे भरम यानी शक में विझी थो छॾे।
रोअल फ़क़ीर जी रचना मन प्रबोध जे बारे में रघुमल लिखे थो त मन प्रबोध में चित्त ऐं मन जे विच में झगड़े बाबति अहिड़ो अहवालु आयल आहे। चित्त पंहिंजी माता ॿुधीअ खां सलाह थो वठे जा हुनखे चेतन साखीअ सां मिलाए थी। साखी हुनखे योग चकरण वारो रस्तो सम्झाए थो जंहिंजी ओट वठी हू मन खे मात करे थो ऐं परमात्मा खे पाए थो। योग जे चकरनि जो हिन जहिड़ो उम्दो ऐं नसीहत बख़्श अहवालु मूं अॻे किथे बि न पढ़ियो आहे। हिन शास्त्र में मन खे वस करण जो दस ॾिनल आहे। दरअसल ही हिकु आदर्शी ऐं आला दर्जे जे इंसानी किरदार जी तख़लीक़ जी तदबीर आहे। रोअल फ़क़ीर हिन शास्त्र जे बारे में फरमाए थो त मन और चित्त का संवाद लिखनतूं जाकी पढ़िए हृदय में ज्ञान प्राप्त होवे मन सिद्ध मार्ग पावे। मतलब त मन ऐं चित्त जे विच में गुफ्तगू या बहस थियल आहे जेको पढ़ण सां दिलि खे रोशनी हासिल थिए थी ऐं मन या नफ़्स सिधी राह ते अचे थो। हिन शास्त्र में रोअल फ़क़ीर अंदर जी दुनिया खे उजाड़ण जो दर्स ॾिनो आहे। सूफ़ी ताजमंद लिखे थो इस शास्त्र में मन और चित्त का संवाद बयान किया गया है। अगर कोई मन के पीछे चलेगा तो भटक जाएगा और अगर चेतन की पैरवी करेगा तो वो सही मंजिल मकसूद तक पहुंच जाएगा। मुताले में मालूम थे तो ही एक मुख्तलिफ़ नोयत जो फ़नी खूबियूं रखंदड़ इज़हार जो नमूनो भी आहे जंहिंजी हिंदी भक्ति शायरी में इनफरादी हैसियत आहे। डॉक्टर मुरलीधर जेटली शास्त्र मन प्रबोध जे बारे में लिखे थो त हीउ ग्रंथ रोअल जे मिडनी रचाउनि में अहम आहे। उन जो मक़सदु संत शायर जो लफ़्ज़नि में इहो आहे त आत्म ज्ञान ज़रिए मन खे शुद्ध यानी पाक करणु ऐं उन खे दुनियावी माया मोह लोभ लालच अहंकार यानी तकब्बुर वग़ैरह खां हटाए सही राह ते वठी अचणु। रोअल फ़क़ीर ही सॼो किताब मन ऐं चित्त यानी सम्झ ॿुधी ऐं अकुल तमीज़ जे विच में गुफ़्तगू वारे इबारत में लिखियो आहे। उन में दोहा चौपायूं केरत पद ऐं ॿिया छंद कतब आहिनि। हीअ समूरी लंबी बयानी कविता आहे जंहिंमें इंसान जे अलॻि अलॻि भावनाउनि ऐं विकारनि खे किरदारनि जे रूप में बयानु कयो वियो आहे। रोअल फ़क़ीर मन प्रबोध जे बारे में चए थो जोको मन प्रबोध को पढ़े सुने अच्छी रीत जोको मन प्रबोध को पढ़े सुने अच्छी रीत मन चित्त का झगड़ा मिटे मन आवे प्रतीत। मन प्रबोध जे शुरू में मुर्शिद या सतगुरु जी इनायत मेहरबानी ऐं रहबरी में हिकु सालिक जो सफ़र शुरू थिए थो ऐं मन खे मात करण लाइ तकब्बुर जे किले खे फ़तह करण सां तशबीह ॾिए थो। फरमाए थो त मुर्शिद जे क़दमनि में वेही मारिफत हासिल करे सघिजे थी ऐं उन जी नज़र करम सां गुरूर ऐं तकब्बुर जो किलो फ़तह करे सघिजे थो। गुरूर हिकु अहिड़ी इंसानी जिबलत आहे जंहिंखे इस्लाम तोड़े हिंदू मत ॿिन्ही में निंदियो वियो आहे। तसव्वुफ़ जे साहिबनि बि गुरूर खे ख़तमु करण लाइ मरफ़त जी मंज़िल जो अवलीन ॾाको ॿुधायो आहे। सतगुरु पाऊं पढ़त हूं जिन संग उपजो ज्ञान सतगुरु पाऊं पढ़त हूं जिन संग उपजो ज्ञान दया भई दयाल की तब जीतो गढ़ अभिमान। रोअल फ़क़ीर अॻिते फरमाए थो त भलाई ऐं बुराई इंसान जे अंदर में मौजूदु आहे। हिन अंदर जी दुनिया खे ॿिनि ख़ानदाननि यानी मन जो ख़ानदान ऐं चित्त जो ख़ानदान में विरहाए मन ऐं चित्त जे बहस खे अंदर जी जंग सां ताबीर कयो आहे। जड़ मन जे ख़ानदान मां ऐं चेतन चित्त जे ख़ानदान मां किरदार खणी सम्झाए थो। मन जे ख़ानदान खे अंदर जी ऊंदाही नाहक कूड़ ऐं बातिल करार ॾिए थो। चेतन खे हक़ सच रोशनी जो ऐं ज्ञान सां मुशाबे कयो अथई। उहे हाकारी ऐं नाकारी जिबलतूं हर इंसान जे अंदर में मौजूदु आहिनि। उन्हनि खे कीअं सुञाणिजे नाकारी जिबलतुनि खे ज़ेर कीअं कजे ऐं हाकारी जिबलतुनि खे कीअं परवान कजे ऐं कीअं आला इंसानी गुणनि ऐं क़दरुनि वारी शख़्सियत जी तामीर कजे इहो ज्ञान हिन शास्त्र जो मोल मतो आहे। उहा आला इंसानी शख़्सियत न सिर्फ़ु मुआशिरे जे लाइ बहितर आहे पर उहा आख़िरत जी कामयाबी बि ज़मानत आहे। उहे ॿई इंसानी शैतानी जिबलतूं हिकु कमल जे गुल जे पतियुनि जा सां मिसाल ॾेई सम्झाए थो। एक कमल दो फूलड़ा जड़ चेतन है नाम एक कमल दो फूलड़ा जड़ चेतन है नाम जड़ते चेतन गिर तब पावे विश्राम। कमल के पौधे के दो फूल लगे हैं, एक का नाम जड़ यानी नादान और दूसरे का नाम चेतन यानी अक्लमंद।
है। रोहल फ़कीर फरमाते हैं कि जड़ यानी नादानी को छोड़ने और चेतन यानी अक्लमंदी को अपनाने से सुख चैन मिलता है। हकीकत में ही शास्त्र हक़ ऐं बातिल जे विच में तमीज़ करण जो दर्स ॾिए थो, इंसान जे अंदर जी दुनिया जो राज़ सम्झाए थो। उन फ़िक्र खे जड़ ऐं चेतन खे महसूस करण सम्झण ते ज़ोर ॾिनल आहे। इहो ॿुधायल आहे त इहो अहसासु हर कंहिंजी सम्झण जे वस जी ॻाल्हि न आहे के ख़ासि ज्ञानी उन खां वाक़िफ़ आहिनि। जड़ ऐं चेतन इंसान जे जिस्म में त आहिनि, पर उनखे सुञाणिजे कीअं, उन्हनि जा मक़ाम किथे आहिनि। फरमाए थो त जड़ चेतन समझे बिना सरे न को काज, जड़ चेतन समझे बिना सरे न को काज, जान सके तो जान मन, नहीं तो ओसर भी त्यो आज। फरमाए थो त जॾहिं मन माया जे फंदे में फासी थो पवे त नीच कर्मन यानी नीच कम करे थो, वरना इंसान त अशरफुल मखलूक़ात आहे। उहो ग़लति कम कीअं कंदो। चेतन माया सां गॾिजी जड़ थियो, जड़ जी संग में जीउ थियो, नीच कर्मनि जे करे नीच थियो, न त जीउ ऐं सीउ साॻिया ई आहिनि। फरमाए थो माया सूं मिल जड़ थियो, जड़ संग हुयो जी, नीच कर्म नीचो भयो, न त ओही जी ओही सी। फरमाए थो त चेतन लाज़वाल आहे, जेको हर इंसान में मौजूदु आहे, पर जॾहिं माया सां मिले थो त उहो जड़ थियो पवे ऐं शुद्ध यानी पाक रूप नथो वठे। जीव मां जॾहिं अज्ञान ऐं माया निकिरंदा त जीव ईश्वर ऐं ब्रह्म टई प्रकाश रूप हिकु ज्ञान थींदा। चेतन एक अखंड है, चेतन एक अखंड है, सब घट रहियो समाए, माया सो मिल जड़ थियो, शुद्ध स्वरूप न पाए। रोहल फ़कीर जे हिंदी शास्त्रनि में वादन जी वाई गूंजे थी, मन प्रबोध में बि हमद सना जा आलाप आहिनि। फरमाए थो त मालिक तूं लामहदूद आहीं, तुंहिंजो अंत न पार आहे, तूं वक़्त खां आज़ाद आहीं, तूं ला शरीक आहीं, तूं ई तूं आहीं, तुंहिंजो बयानु असांजी ज़ुबान खां थी न सघंदो। जीअं गुंगो इंसान ख्वाब जो अहवाल ॿुधाइण खां लाचार हूंदो आहे, तीअं असां बि तुंहिंजी हक़ीक़त बयानु करण आजिज़ आहियूं। फरमाए थो तेरी अगमगात गत जांका आर न पार, तेरी अगमगात गत जांका आर न पार, आद अंत तिहां मद नहीं रहो नाम निर्धार। या चए तो तुम बिन और न दूसरा क्या मुखसूं करे बात, तुम बिन और न दूसरा क्या मुखसूं करे बात, जिम गुंगा सुपना लहे सुम्र सुम्र पछतात। इंसान जी रहणी करणियूं जो आईनो आहे, इंसान पंहिंजे किरदार सां सुञातो वेंदो आहे। हर अमल इंसान जे किरदार खे ज़ाहिर करे थो, उन करे इंसान जा कर्म आहिनि जन वसीले इंसान जो मक़ाम ठहे थो। चङा कम इंसान खे चङो बणाइनि था ऐं बुरा कम उनखे बुरो बणाइनि था। उन करे रोहल फ़कीर रहणी करणीअ खे वॾी अहमियत ॾिए थो। संदसि केतिरा ई सिंधी सराइकी ऐं उर्दू शेर या हिंदी शेर इंसान जी किरदार जी तामीर जी निशानदेही कनि था। फरमाए थो रहणी करणी मुंहिंजो देवता आहे ऐं रहणी मुंहिंजो ज्ञान आहे। हीअ ज्ञान सां जॾहिं रहणी करणी रहिबी त वर्खा रूपी ज्ञान फल मिलंदो। रहत हमारा देव है और रहत हमारा ज्ञान, रहत हमारा देव है और रहत हमारा ज्ञान, रोल रहनी रहत में फूलियो वर्क ज्ञान। मन जो ख़ानदान, मन प्रबोध जो ज्ञान सम्झण लाइ रोहल फ़कीर मन चित खे ख़ानदान में विराए हक़ ऐं बातिल या कूड़ ऐं सच जो फ़र्क़ु ज़ाहिर कयो आहे। कामयाबी ऐं नाकामी जो दारो मदार इंसान जे प्रकारनि ते आहे। मथे बयानु कयल मज़मूननि खां सवाइ अॻिते इहो बहस कीर्तन में थियल आहे। मन जे ख़ानदान में माया, कुबदिया, तृष्णा, ममता, काम, क्रोध, अहंकार, लोभ, मोह, ऐं अभिमान, अज्ञान, नाना रस ऐं ॿिया नाकारी अमल इंसान जा दुश्मन आहिनि। रोहल फ़कीर मन जे ख़ानदान जो तारीफ़ कराईंदे चवे थो मन जी माउ ममता आहे, कूड़ी मत उन जी बेवकूफ़ भेण आहे ऐं तृष्णा हुन जी राणी आहे। उन्हनि सां मिली मन मौज मस्ती में रहे थो। फरमाए थो त ममता माता मन की कुबत्या दुर्मत बहन, तृष्णा राणी सूं सदा रिलमिल करता चैन। हिन दोहे में रोहल फ़कीर मन खे हिकु राजा जे ख़ानदान में रूप में बयानु कयो ऐं काम, क्रोध ऐं इनकरार, लोभ, मोह ऐं अभिमान उन जा 5 वॾा वज़ीर आहिनि। काम, क्रोध, इनकार हैं और लोभ, मोह, अभिमान, मन राजा के मंत्री 5 वही प्रधान। फरमाए तो उन राजा जी नगरी में गुनाह के सवाब जो कम समझी दरबान के करे बीहारे वञे थो, जिते लालच ऐं जेल उन जी सफ़ाई कंदड़ नौकर हुजनि ऐं ॾुख सुख ऐं ॿिया ई उन जा ॾींहं राति ख़िदमत कंदा हुजनि, उहा नगरी मन जी नगरी आहे।
पाप पुन दरबान है लाच मोह फराश, पाप पुन दरबान है ला मोह फराश, हर का सोक दोई खिदमती ए निस रहते पास। जंहिं इंसान खां मालिक जो नालो विसरियल हूंदो आहे उहो मन अंध जे घोड़े ते सवार हूंदो आहे। हिन जी रहणी कहणी अहिड़ी आहे जो सिधो वञी कारे खूह में किरंदो आहे। उहा ई हिकु भटकियल इंसान जी निशानी आहे। फरमाए थो अज्ञान घोड़ो ऊपर चढ़ियो बिसरियो नाम रूप, अज्ञान घोड़े ऊपर चढ़ियो बिसरियो नाम रूप, रोहल रहनी रहत बिन पढ़ियो काल के कूप। बस उन तरह मन कुदन कमन जे वर चढ़ी तरह तरह जा चस्का ऐं मज़ा माणींदो थो रहे। हू पंहिंजी सोच ऐं सम्झ विञाए थो छॾे ऐं पाण खे रोग में विझी बन बन भटकंदो थो रहे। कर्मन के मन वस पड़ियो नाना रस के भोग, सुध बुध सब भूल गयो दिन दिन उपजियो रोग। मन जे पूजारनि जी बदकिस्मती जो अहवाल ॿुधाईंदे आख़िरी दोहे में फरमाए थो त लालची जायल माण्हू मालिक जो नालो छॾे माल ऐं दुनिया जे पोयां आहिनि। ज़िंदगी तमामु क़ीमती आहे। हीअ जाहिल आर्ज़ी जी ख़ातिर पंहिंजे हमेशह वारी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। उन्हनि जहिड़ो बेवकूफ़ को बि न आहे। उहे अंधा आहिनि जन ही कमु कोॾी बदिले लाल खे, जन हिकु कोॾी बदिले लाल ॾेई छॾियो। राम रतन धन छाड़ कर मूर्ख मेले माल, अंधले सौदा हारिया कोॾी बदिले लाल। चित जो ख़ानदान, हिन ख़ानदान जा नेक गुणनि वारा अमल मेंबर आहिनि। उहे आहिनि ॿुधी, रहणी करणी, सुरत, सादगी, पोतरता, प्रेम, विवेक, धर्म, जप तप ऐं भाव, ज्ञान। जॾहिं मन उन्हनि जी संगत में अचे थो त परम पद यानी आला मक़ाम हासिल करे थो। उन्हनि किरदारनि जो तारीफ़ कराईंदे चवे थो चित जी मां वकुल आहे, रहणी करणी हुनजी भेण आहे ऐं सुरत यानी सम्झ या अकुल हुनजी घरवारी आहे। उन्हनि सां गॾिजी करे चित वॾे चैन ऐं आराम सां रहे थो, यानी रूहानी राहत जो दारो मदार नेक अमलनि ते आहे। चित की माता ॿुध रहनी करनी भेन, सुरत सुहागन सू सदा रिल मिल करता चैन। हाणे अहिड़े तरीक़े सां काफ़ी हीउ जेको आहे सो हिन जा घणेई जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जा हुन जा शेर आहिनि। आख़िर में वक़्तु घणो थी वियो आहे, मां सम्झां त हिकिड़ो सही थोरो हिनखे कंप्लीट कंदे त हिननि सॼे शास्त्र में मन ऐं चित जो दास्तान किरदारनि वसीअ सम्झायल आहे ऐं हिकु मुरीद यानी सिख पंहिंजे मुर्शिद खां दर्स वठी मक़सदु हासिल करे थो। आख़िर में रोहल फ़क़ीर पंहिंजे रूहानी राज़ जो इज़हार हिन तरह करे थो त ओ ही मन है, ओ ही चित है, ओ ही साखी, ओ ही जीव। ओ ही मन है, ओ ही चित है, ओ ही साखी, ओ ही जीव, ओ ही आत्म परमात्मा, ओ ही ईश्वर, ओ ही सी। आख़िर में नतीजो हिन जो ॿुधायूं था ॿिनि लाइननि में त रोहल फ़क़ीर जे शास्त्र मन प्रबोध वेदांती मतन रूहानी राज़न मन जे मज़कूरनि ऐं नाकारी विकारनि खे उजागर करे थो। दिलि जी सफ़ाई अंदरि उजाड़ण तज़किये नफ़्स जो दर्स ॾिए थो। हिन शास्त्र में रोहल फ़क़ीर इंसानियत खे जालत छॾे इल्म ऐं अकुल खे इस्तेमालु करण जी सलाह ॾिए थो। शास्त्र मन प्रबोध में मौजूदु फ़िक्र ऐं पैगाम जो हर दौर में इंसाननि जी शास्त्र मन प्रबोध में मौजूदु फ़िक्र ऐं पैगाम हर दौर में इंसाननि जी रहनुमाई करे सघे थो। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं फज़ल इंडड़ साहिब जन जी, जिन रोहल फ़क़ीर जे हिंदी उर्दू शास्त्र मन प्रबोध जी तहक़ीक़ी मताइलो जे उनवान ते पंहिंजो मकालो पेश कयो। अॻिते वधंदासूं मुराद फ़क़ीर ॾे, पर उन खां अॻु में रोहल फ़क़ीर ते ई ॻाल्हाइण जे लाइ उन जे गादी नशीन फ़क़ीर वहीद अली ज़ंगेजो साहिब खे गुज़ारिश कंदुसि अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। फ़क़ीर वहीद अली ज़ंगेजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद ऐं तमामु थोराइतो आहियां हर काउंसिल ऐं सक़ाफ़त खाते जो जंहिं ही प्रोग्राम करायो ऐं तमामु सभिनी संगत जा थोराइता आहियूं ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। हक़ सही संगत खे हक़ मौजूद। वॾी महिरबानी साईं फ़क़ीर वहीद अली ज़ंगेजे साहिब जन जी। इन्हनि जो अचण ई काफ़ी हो ऐं उन्हनि पंहिंजा नेक ख़्वाहिशूं पंहिंजूं ख़ुशीअ जो इज़हार कयो। अॻिते वधूं था, पर मां इहा ॻाल्हि कंदो हलां त रोहल फ़क़ीर जी जेका सिंधी अदब में सिंधी क्लासिकल शाइरी में जेका इनफ़रादियत आहे
हुनजो ज़िक्र मां ज़रूरु कंदुसि त रोहल फ़क़ीर जीअं त सचल साईं खां सीनियर आहे, सिर्फ़ु 5 सालनि जी उमिरि जो फ़र्क़ु आहे। हमअसर शाइर आहिनि, हू दराज़नि में आहे, हू कंडड़ीअ में आहे, एतिरो हिक ॿिए खां परे बि न आहिनि। ऐं इहो ज़रूरु आहे त सचल साईं रोहल जो कलाम ॿुधो हूंदो ऐं रोहल फ़क़ीर ज़रूरु सचल साईं जो कलाम ॿुधो हूंदो। ऐं सचल साईं जेको पंहिंजे शाइरीअ में इंतिहाई उन उरूज ॾिनो सिंध जे सूफ़ी शाइरीअ खे, काफ़ीअ खे, ऐं हुन तमामु घणा नवां मौज़ू आंदा, तमामु घणियूं शयूं सिंध में आंदियूं। कुझु शयूं असांखे रोहल फ़क़ीर जे कलाम में मिलनि थियूं ऐं उन में जेका क्रेडिट रोहल फ़क़ीर ॾे इहो थो वञे त हू जीअं त हुन खां सीनियर आहे, त थी सघे थो त हीअ सभु शयूं उन सचल साईं खां पहिरियां चयूं। उन में ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त रोहल फ़क़ीर वटि सिंध जे बल्कि तसौफ़ जो उहो फ़िक्र जेको शाह लतीफ़ वटि रुमाल में विढ़ियल हुयो, उनखे जीअं शाह लतीफ़ चयो त जेको मां कुनो चाढ़ियो आहे उनजो ढकणु सचल साईं लाथो, त उनजो वाक़ई ढकणु सचल साईं लाथो, पर काठियूं रोहल फ़क़ीर ज़रूरु सोरियूं। जंहिं चयो त कुफ़र ऐं इस्लाम में था उबता भरनि पेर, इहो इज़हार, इहा बग़ावत ॾिसो, कुफ़र ऐं इस्लाम में था उबता भरनि पेर, हिकु हिंदू ॿियो मुस्लमान टियों विच विधाऊं वेर, अंधनि ऊंधे न लहे तंहिंखे सच चवंदो केरु, रोहल राह पिरीअ जी जे घी ॾिठो से घेर, त रब मिड़ी हिकिड़ो जंहिंमें फंदु न फेर, सा काॾे कंदी पेर जेका सुती काबतुल्लाह में। हिकिड़ो दलील आहे, रोहल हुजे, सचल हुजे, बेदल हुजे, शाह लतीफ़ हुजे, इहे असांजा आलिम हुया, स्कॉलर हुया, सिर्फ़ु शाइर न हुया जेके हर शहर में दलील ॾींदा हुआ। काबतुल्लाह में जेकॾहिं सुम्हे त काॾे पेर करे, इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई। ऐं रोहल जे कलाम में इलाही सिन्फ़ूं मिलनि थियूं असांखे, बेत आहे, ॾोहीड़ो आहे, काफ़ी आहे, वाई आहे, वाणी आहे, शब्द, होरी, शास्त्र, धुरपत, झूलणो बि रोहल लिखियो आहे जेको सचल साईं वटि मिले थो, अॻ में असांखे रोहल वटि मिले थो। सेहरफ़ी, भॼन, वाणी, चौपाई, अञा कुझु ॿियूं सिन्फ़ूं जेके मूंखे यादि आहियूं मां लिखियूं आहिनि। त हिकिड़ी काफ़ी आहे जेका सचल साईं जी ऐं रोहल फ़क़ीर जी हिकु जहिड़ी आहे। तव्हां काफ़ी ॿुधी हूंदी, सानू इश्क लगा है प्यारे दा, सचल साईं जी, सानू इश्क लगा है प्यारे दा दिलदारे दा, सचल सनेहा क्यों कर पहुँचे कम नहीं हर कारे दा। त अहिड़ी काफ़ी रोहल फ़क़ीर जी मिले थी। पाण पहिरीं सचल जी आहे या पहिरीं रोहल जी आहे। रोहल फ़क़ीर जी काफ़ी आहे त नीह लॻा मन प्यारे दा, इश्क लगा है प्यारे दा, सचल नीह लॻा मन प्यारे दा, हो चवे थो प्यारे दा दिलदारे दा, पर रोहल चवे थो त नीह लॻा मन प्यारे दा, प्यारे कलंगी वालड़े दा। सो इहे हिकु जहिड़ा कलाम असांखे मिलनि था। सचल साईं वटि बि, रोहल फ़क़ीर वटि बि तमामु घणी ज़रूरत आहे रोहल फ़क़ीर ते तहक़ीक़ करण जी। उनजे शख़्स, जीअं साईं अयाज़ गुल चई वियो त मुराद फ़क़ीर किथे लिखियलु आहे सालो आहे, किथे लिखियलु आहे सोरो आहे। ईअं जेके विलादत जा सन आहिनि असांखे लुत्फ़ुल्लाह क़ादरी वटि ॿियो थो मिले, असांखे डॉक्टर नबी बख़्श बलोच रोहल फ़क़ीर जो ॿियो सन थो मिले, ताजमहद फ़क़ीर सरताज कंडड़ीअ में ॿियो सन लिखियो आहे, मुरलीधर ॼेठले ॿियो सन लिखियो आहे। त इन्हनि सभिनी शयुनि जी तहक़ीक़ करणु घुरिजे। रोहल फ़क़ीर जे दौर ते रोहल फ़क़ीर शाह इनायत शहीद जे शहादत खां पोइ ॼायो आहे, उनजे 5 सालनि खां पोइ ॼायो आहे, पर जवान थियो आहे त उनखे झोंक जो जेको फ़सानो आहे उनजे अॻियां इहे मदद ख़ान आयो आहे। त रोहल ऐं मुराद जीअर आहिनि। ऐं मूंखे तव्हांखे मुराद फ़क़ीर जो शेर तव्हांखे ॿुधायां थो जेको मदद ख़ान ते हुन लिखियो आहे। ज़बरदस्त इनक़लाबी शेर आहे, ज़बरदस्त बाग़ी शेर आहे। मुराद फ़क़ीर चवे थो मार मदद को दूर करो, जॾहिं मदद ख़ान सिंध ते हमिलो कयो आहे, मुराद फ़क़ीर चवे थो मार मदद को दूर करो, छोड़ वञे यहूदी यज़ीद में आहे। इहो इज़हार उन वक़्तु रोहल मुराद फ़क़ीर जो आहे, पंहिंजे धारा जेके सिंध ते हमिलो था कनि। त हीअ पंहिंजे दौर जा इंतिहाई इनक़लाबी ऐं बाग़ी शाइर बि हुया। अॻिते वधां थो ऐं हींअर गुज़ारिश कंदुसि मुराद फ़क़ीर ते पंहिंजो मक़ालो पेश करण जे लाइ पंहिंजे मानाइते दोस्त मोहतरम राशिद शर खे अचनि ऐं पंहिंजो मक़ालो पढ़नि। मुराद फ़क़ीर ते मोहतरम राशिद शर। वहदत जन वजूद आहे काबो तिनजो कोॾियो, से कंहिंखे कनि सुजूद जे पाण मुराद मको थिया। मक़ाले खे हिते ॻाल्हाइण खां पहिरियां स्टेज ते वेठल
असांजा मानवारा जेके मानवारी शख़्सियतूं आहिनि, साईं प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद खंड हुसैन साहब, साईं अयाज़ गुल साहब, साईं मुमताज़ बुखारी साहब, इन खां सवाइ साम्हूं वेठल साईं डॉक्टर अदल सुमरो साहब, असांजो उस्ताद साईं मयर खादिम साहब, इन सां गॾोगॾु जेके बि दोस्त वेठा आहिनि हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि, उन समूरनि मानवारनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजे मकाले जो जेको उनवान आहे उहो आहे मुराद फ़क़ीर जी सिंधी शाइरीअ जो मुख़्तसिर जाइज़ो। हाणे हिन मकाले ते ॻाल्हाइण खां पहिरियां मां हिन मकाले जा जेके ज़ैली उनवान आहिनि उन्हनि बाबति ॿुधाईंदुसि। त सभ खां पहिरियां आहे त मुराद फ़क़ीर जी शाइरीअ में वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो, उनखां पोइ आहे मुराद फ़क़ीर जी शाइरीअ में वतन दोस्तीअ जो पैगाम, उनखां पोइ आहे मुराद फ़क़ीर जी शाइरीअ जूं ख़ूबियूं जंहिंमें तजनी सरफ़ीअ जो इस्तेमालु, वरी आहे मुराद फ़क़ीर जी शाइरीअ जो लहजो, आख़िर में आहे नतीजो। हाणे मुराद फ़क़ीर जी शाइरीअ ते अचण खां पहिरियां पाण सिंधी अदब में, सिंधी शाइरीअ में ख़ासि करे जेके तसौफ़ जा उहिञाण असांखे मिलनि था, थोरो उनखे नज़र में रखंदासीं। सिंधी शाइरीअ में जेके बाज़ाब्ता हिकिड़ा तसौफ़ जा जंहिंखे आसार चइजे, शाह लतीफ़, सचल सरमस्त, रॉयल फ़क़ीर ऐं दरिया ख़ान जो नालो शुमार करे सघिजे थो। मुराद फ़क़ीर 1796 में वफ़ात कई ऐं संदसि मज़ार कोटली में वाक़िअ आहे। हाणे मुराद फ़क़ीर जी शाइरीअ में वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो, हक़ीक़त में ॾिठो वञे त मुराद फ़क़ीर जी शाइरीअ जो जेको महवर आहे उहो तसौफ़ आहे। उन ॿियनि मौज़ूअनि ते कलाम लिखियो आहे, शाइरी कई आहे, पर उन जंहिं मौज़ू खे महवर बणायो आहे उहो आहे वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो। जहिड़ी तरह हिंद सिंध समेत दुनिया जे सभिनी सूफ़ी शाइरनि पंहिंजे कलाम में ख़ुदा जी वहदत खे ॻाए, पंहिंजे कलाम में प्यार, अमुन ऐं ॿधी जो सबक़ु ॾेई इंसान ऐं ख़ुदा खे हिक ॿिए में समायल ॼाणायो आहे, मुराद फ़क़ीर बि पंहिंजी शाइरीअ में तौहीद जी प्रचार करे वहदतुल वजूद जे मौज़ू खे वॾी अहमियत ॾिनी आहे। जीअं सो सहस समुंड में लहरें लख हज़ार, तीअं वहदत जे दरिया मां थियो पैदा सभु संसार। ॼमण मरण मुराद चए पस पाणीअ जो पार, ॿियो कोन्हे धणी धार, आहे सभु घटि नूर निसरो। हिन बैत में मुराद फ़क़ीर धणीअ जी वहदत जी वाखाण कंदे चवे थो, ही समूरी काइनात ख़ुदि ख़ुदा आहे, असां ख़ुदा खां ऐं ख़ुदा असां खां कॾहिं बि धार न आहियूं। जिन खे मंझि मेराज आहे हज मुराद हुज़ूर जो, से मके जा मोहताज कामिल थियनि की न की। मुराद फ़क़ीर जे हिन बैत में बेकलब जी ऐं नियत ॾांहुं इशारो कंदे पाण चवनि था त जेकॾहिं तव्हां जे हज तरफ़ या हुज़ूर सां दिली मोहबत आहे त इहो ई तव्हांजो घर वेठे हज आहे ऐं तव्हां कॾहिं बि मके वञी हाजी थियण जा मोहताज न आहियो। हिकु वार न ॾिठी यार थो वायूं करें विसाल जूं, कयूं न कतरे जेतिरो दिलि अंदरि दीदार, लाफूं अॻियूं लोक जे थो हणे लख हज़ार। लानतुल्लाह अलल काज़बीन, हीअ कूड़नि सी कार, जे पुॼई त पार, न त मिठी माठ मुराद चए। सूफ़ियुनि जे मज़हब में इंसान जी साफ़ दिली सभु कुझु आहे, जेकी इंसान खे हक़ हक़ीक़त या ख़ुदा ताईं पहुचाए थी। मुराद फ़क़ीर बि अहिड़ो ई ख़्यालु हिन बैत में कयो आहे त तो पंहिंजी दिलि साफ़ी नाहे कई, जंहिं सबबु हिकु कतरे जेतिरो मतिलबु मामूली बि तुंहिंजो दीदार नाहे थियो। इन करे ॾेखा वारी इबादत, ॾेखा वारी मोहबत छॾे माठ करे वेह त भलो इन में आहे। तन पिरी मन पिरी चित पिरी दिलि यार, अंदरि ॿाहिरि सुपिरी विथ न आहे वार, अखियुनि मंझि मुराद चए ॿियो कोन करीबन धार। हिन बैत में मुराद फ़क़ीर पंहिंजे तन मन दिलि समेत पूरी काइनात में ख़ुदा जे रंग खे समायल हुजण जी वज़ाहत कंदे चवे थो, आउं जाॾे बि निहारियां थो उते पिरीअ जो रंग ऐं जलवो नज़र अचे थो, हर रंग में साहब समायल आहे। मुराद फ़क़ीर जी शाइरीअ में वतन दोस्तीअ जा अंसर। हाणे जॾहिं
ख़ासि करे सिंधी सुफ़ियाणी शाइरीअ जो पाण मुतालियो कयूं था त असांखे तमामु थोरनि सूफ़ी शाइरनि वटि हुबुल वतनीअ जो जेको अंसर आहे उहो मिले थो। बाक़ी घणे क़दुरु जेका आहे असांखे फ़रारियत ऐं वतन सां क़ौम सां हुबुल वतनी खां हिकिड़ो कटियल जेको शयूं नज़र अचनि थियूं। पर हीउ हिकिड़ो कमाल जो क्लासिकल शाइर आहे जंहिंजी शाइरीअ में हुबुल वतनीअ जो तमामु हिकिड़ो ईअं सम्झो त मज़ाहिमती तौर ते हिकिड़ी शाइरी मिले थी। मुराद फ़क़ीर जो जंहिं दौर सां तालुक़ु हुयो उन दौर में सिंध ते धारियनि हुकुमराननि जूं केतिरियूं ई काहूं थियूं जिन सिंधी समाज खे छीहो रसायो। मुराद फ़क़ीर पंहिंजी हयातीअ में मदद ख़ान पठान जे कयल हमलनि ऐं हाञनि खे नज़र में रखी पंहिंजी शाइरीअ ज़रिए पंहिंजे वतन दोस्त समाजी शऊर खे वाज़िह कयो आहे। हू धारियनि हुकुमराननि जी भेट में पंहिंजे सिंधी समाज जे ख़ुदमुख़्तियार आज़ादु राज खे पसंदि करे थो। संदसि अहिड़ी सोच हिन बेत मां पधरी थिए थी। टारियूं टालपुरनि जूं परवर पोखायूं दाइम तिनी दुआ जो असीं पाणी था पायूं से सदाई सायूं जिन जी मदद मोहम्मद मुराद चए। मुराद फ़क़ीर सिंध वतन ते हाञा कंदड़ सिंधी समाज लाइ बोझ बणियल मदद पठान बाबति नफ़रत जो इज़हार कयो। लुत्फ़ुल्लाह बदवी किताब कंडड़ी वारनि जो कलाम में लिखनि था त कल्होड़नि जे ज़वाल पज़ीर पुरआशूब ज़माने में रोहिल फ़क़ीर वांगुरु मुराद फ़क़ीर बि टालपुरनि जो तरफ़दार हुयो। इन ज़माने में जॾहिं अब्दुल नबी अफ़गानिस्तान जे नामवर हाकिम तैमूर शाह खां मदद तलब कई हुई ऐं मदद ख़ान सिंध में अची हाञा पे हया तॾहिं इन खां मुराद फ़क़ीर मुतासिर थी चयो हुयो मारे मदद को दूर करो छोड़ो वञी यहूदी यज़ीद मियां। मछियुनि मिसालनि मां इन ॻाल्हि जी वज़ाहत मिले थी त मुराद फ़क़ीर हिकिड़ो मज़ाहिमती ऐं वतन दोस्त शाइर हुयो। हाणे मुराद फ़क़ीर जी शाइरीअ जूं ख़ूबियूं जंहिंमें तजनी सरफ़ीअ जो इस्तेमालु आहे। मुराद फ़क़ीर जी शाइरीअ में तजनी सरफ़ीअ जो इस्तेमालु संदसि कलाम ऐं मौसीक़ी रवानी ऐं बलागत पैदा करे थो। शाइरीअ खे वधीक ख़ूबसूरत बि बणाए थो। संदसि कलाम में तजनी सरफ़ीअ जा कुझु मिसाल हिते पेश कजनि था। जीअं सो सहस समुंड में लहरें लख हज़ार तीअं वहदत जे दरिया मां थियो पैदा सभु संसार। हिन शहर में सो सहस ऐं समुंड लफ़्ज़नि में सीन जो आवाज़ु वरजाए थो जेको तजनी सरफ़ीअ जो मिसाल आहे। कहणी कहे सबको पर रहणी की न रहनि ज़ात न पुरझनि पंहिंजी था ॿुधियो बात बकन। हिन शहर में कहणी कहे ऐं पुरझनि पंहिंजी लफ़्ज़नि में काफ़ ऐं पे जो आवाज़ु वरजाए थो जेको तजनी सरफ़ीअ जो ख़ूबसूरत मिसाल आहे। दुनिया कारण दीन खे थो विरसिया विसारें खटे बाज़ी बांवरा हथें थो हारें। हिन शहर में विरसिया विसारें ऐं बाज़ी बांवरा लफ़्ज़नि में वाव ऐं बे जो आवाज़ु वरजाए थो जेको तजनी सरफ़ीअ जो मिसाल आहे। मुराद फ़क़ीर जी शाइरीअ में तजनी सरफ़ीअ जा अहिड़ा ख़ूबसूरत मिसाल ॾिसी संदसि कलाम में तरन्नुम ऐं लफ़्ज़नि जी लय सां रवानी ॾिसण में अचे थी जंहिं करे कलाम पढ़ंदड़नि खे मौसीक़ीअ जे लिहाज़ खां ॾाढो मुतासिर करे थो। मुराद फ़क़ीर जी शाइरीअ जो लहजो हाणे मुराद फ़क़ीर जेका शाइरी कई आहे उन में हुन सिंधी ॿोलीअ जा जेके बि लहजा आहिनि तक़रीबन समूरनि लहजा हुन पंहिंजी शाइरीअ में इस्तेमालु कया आहिनि। पर जंहिं लहजे खे हुन महवर बणायो आहे उहो आम सलीस सादो ऐं मयारी लहजो आहे। घणे क़दुरु जंहिंमें शाइरी असांखे मिले थी उहा मयारी लहजे में मिले थी। मुराद फ़क़ीर पंहिंजी शाइरी में जेकी सिंधी ॿोलीअ जा निज सलीस अवामी लहजा इस्तेमालु कया आहिनि उन्हनि में लाड़ी थरी उतरादी ऐं मयारी वग़ैरह अची वञनि था। पर संदसि कलाम में घणो करे निज विचोली मयारी लहजे में चयल आहे। मुराद फ़क़ीर जी सिंधी शाइरीअ जो मुतालियो करण खां पोइ इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मुराद फ़क़ीर पंहिंजे कलाम में निज अवामी ऐं मयारी लहजे जो इस्तेमालु कयो आहे। मुराद फ़क़ीर जे कलाम में मयारी लहजे जो इस्तेमालु संदसि फ़नी महारत ऐं ॿोलीअ जी हुस्नाकीअ जो अक्स आहे। हिन पंहिंजी शाइरीअ में सिंधी ॿोलीअ जे मयारी लहजे खे अपनायो आहे जंहिंसां संदसि कलाम वधीक असराइतो ऐं दिलकश बणिजे थो। संदसि कलाम जे अहिड़े मयारी लहजे जा कुझु मिसाल हिते पेश कजनि था।
जे पसे पार पिरनि जो तां रिढ़ मथे राह। हिन मिसरा में पसे पार रिढ़ जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि जेकी मयारी सिंधी ॿोलीअ जे मुताबिक़ आहिनि। साजन तूं सवार सिर सदको करियां साह सां। मछी मिसरा में शामिल लफ़्ज़ सवार सिर सदको आम तौर ते निज मयारी लहजे जो मिसाल आहिनि। तो भलेरा भूमि में खान खपी थिया खाक। तो ऐं खान जहिड़ा लफ़्ज़ मयारी लहजे में उचारिया विया आहिनि जेकी सिंधी ॿोलीअ जे रवाजी इस्तेमाल में आहिनि। मुराद फ़क़ीर जे कलाम जे लहजे जा मथियां मिसाल पढ़ी इहा ॻाल्हि वाज़िह थिए थी त मुराद फ़क़ीर जो कलाम सिंधी ॿोलीअ जे मयारी लहजे में लिखियलु आहे, जंहिंसां संदसि शाइरीअ में रवानी ऐं अवामी लहजो पैदा थिए थो, संदसि पैगाम वधीक असराइतो थिए थो। हाणे आहे नतीजो। मुराद फ़क़ीर जे कलाम में ख़ुदा सां इश्क़, इंसान जे हक़ीक़ी सफ़र, दिलि जी सफ़ाई, दुरुस्त ज़िंदगी गुज़ारण जा मौज़ू समायल आहिनि। मुराद फ़क़ीर जे कलाम में आम सलीस मयारी अवामी ॿोली इस्तेमालु थियल आहे, जंहिं ज़रिए आम माण्हू ताईं संदसि वहदतुल वजूद जे नज़रिए जो पैगाम आसानीअ सां पहुची सघे थो। मुराद फ़क़ीर पंहिंजे कलाम में ॾेही हुक्मराननि वतन जे ख़ुदमुख़्तियारी खे पसंदि कंदे गासिब ज़ालिम हुक्मराननि लाइ मज़ाहिमती शाइरी लिखी हुबुल वतनीअ जो सबूत ॾिनो आहे। मुराद फ़क़ीर पंहिंजी शाइरीअ में सिंधी लोक ॿोलीअ जा मक़ामी लफ़्ज़, इस्तिलाह, मुहावरा ऐं पहाका इस्तेमालु करे थो जेकी सिंध जी सक़ाफ़त सां जुड़ियल आहिनि। महिरबानी। वॾी महिरबानी असांजे मकाला निगार मोहतरम मोहम्मद राशिद शेर साहिब जी। मां हिन नौजवान खे इन शइ जो दादु ॾींदुसि त हिन पंहिंजे मुख़्तसिर मकाले में हुन घणियूं शयूं आंदियूं जंहिंमें मुराद फ़क़ीर जी शाइरी जो वहदतुल वजूद जो फ़लसफ़ो, उन में हुन मुख़्तसिर मिसाल ॾिना ऐं उनखां पोइ वतन दोस्तीअ जो मिसाल ऐं शाइराणियुनि ख़ूबियुनि में तजनी सरफ़ी मुराद फ़क़ीर जी, ऐं उनखां पोइ उनजो जेको लहजो आहे ऐं लहजे सां गॾोगॾु उन जेको नतीजो कढियो जंहिंमें उन ख़ासि ॻाल्हियूं कयूं। माशाअल्लाह तमामु सुठो मकालो असांजे मोहम्मद राशिद शेर साहिब जो। इन खां अॻिते जो मां ॿिए महिमान खे घुरायां, मां मुराद फ़क़ीर जो हिकिड़ो शेर पढ़णु चाहियां थो त काज़ी ॿहनि किताबां खोल, काज़ी माना जस्टिस या ब्यूरोक्रेट, काज़ी ॿहनि किताबां खोल मंगन रुश्वत लोकां कोल। रुश्वत जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे मुराद फ़क़ीर। काज़ी ॿहनि किताबां खोल मंगन रुश्वत लोकां कोल, वेचन दीन दुनिया ॾिहाड़े, वेचन दीन दुनिया ॾिहाड़े, वेंदे जीती बाज़ी हारे। ही हुयो मुराद फ़क़ीर। ऐं मुराद फ़क़ीर जे ई हिन मकाले खां पोइ असां मुराद फ़क़ीर जे ई ख़ानदान जे नुमाइंदे चश्मो चिराग असांजे पंहिंजे मानाइते दोस्त अब्दुल हकीम ज़ंगे जेके गुज़ारिश कंदासीं अचे ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे। मोहतरम हकीम ज़ंगे जो साहब। दुनिया दुनिया हर को आखे, दुनिया दुनिया हर को आखे, दुनिया वॾी धोती, घते वेर विढ़ावे कुते, जीअं कती माह दी कुती, जिन्हा नाल निकाह पढ़ायुसि तिन्हा संग न सुती, लाह मुराद मार्स पहिरां संदी जुती। स्टेज ते वेठल मुंहिंजे लाइ इंतिहाई क़ाबिल एहतराम साईं ज़ाहिद खंड साहब, साईं अयाज़ गुल साहब, साईं मुमताज़ बुखारी साहब, फ़क़ीर वहीद अली ज़ंगे जो साहब, फ़क़ीर नज़र अली ज़ंगे जो साहब, साईं इंडड़ साहब, अख्तर दरगाही साहब, शहर साहब, साईं हबीब साजिद साहब, जीए सिंध ऐं हक़ मौजूद। सभ खां पहिरियां त सची पची मां सखर आर्ट्स काउंसिल जे सदर मोहतरम मुमताज़ बुखारी साहब जो शुक्रगुज़ार आहियां, जो काफ़ी टाइम खां मां गुज़ारिश पे कई ऐं साईं जन जी पंहिंजी बि मर्ज़ी हुई त ज़ाहिर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते तमामु वॾो कमु थियलु आहे, सचल ते तमामु वॾो कमु थियलु आहे, कादिर बख़्श बैदिल ते तमामु वॾो कमु थियलु आहे, त रोहिल फ़क़ीर, मुराद फ़क़ीर ऐं दरिया ख़ान फ़क़ीर जेके जेकॾहिं कंहिंखां के मथे वॾा शाइर न आहिनि,
या वॾा फ़िक्री शाइर न आहिनि त घटि बि न आहिनि। बदकिस्मती इहा आहे जो उन्हनि ते उन लेवल जो कमु थी न सघियो आहे जेतिरो हू उनजो मुस्तहिक़ आहिनि। सो तंहिंजे करे मुंहिंजी इहा नंढपिण खां वठी, छाकाणि त मुंहिंजो तालुक़ बि कंडड़ी सां आहे, ज़ंगेजा बिरादरी सां आहे, त मां इहो ई मुंहिंजी ख़्वाहिश बि इहा रही आहे त कंडड़ीअ जे फ़क़ीरनि ते, स्पेशली रोहिल फ़क़ीर, मुराद फ़क़ीर ऐं दरिया ख़ान फ़क़ीर ते बि ईअं ई कमु थिए, उन ते ईअं ई तहक़ीक़ थिए, उन्हनि जे कम ते, उनजी शाइरीअ ते, उनजे फ़लसफ़े ते, उनजे फ़िक्र ते, उनजी सोच ते, उनजी आइडियोलॉजी ते ईअं ई कमु थिए जीअं जेको आहे सो ॿियनि वॾनि असांजे शाइरनि बुज़ुर्गनि ते कमु थियो आहे। मिसाल तौरु भिटाई साहिब ते तमामु वॾो कमु थियो आहे, उन ते अलाए केतिरा मकाला लिखिया विया आहिनि, PhDयूं, MPhils ऐं डॉक्टरेट पयूं थियूं थियनि, हिकु हिकु सुर ते भिटाई जे ते PhD थिए थी पई ऐं थी सघे थी पई, ईअं सचल ते, बेदिल ते, त रोहिल साहिब ते ऐं मुराद फ़क़ीर ते ऐं दरिया ख़ान फ़क़ीर ते छो न थियणु घुरिजे। ज़ाहिर आहे इहा हिकिड़ो त असांजे पंहिंजे ॻोठ जी कमज़ोरी आहे, ऐं ॿियो मां सम्झां थो त या त को कुंडाइतो आहे ॻोठ, इन जे करे सिंध जा जेके तमामु वॾा नाले वारा मुहक़िक़ हुजणु घुरिजनि, जिन खे इन ते कमु करणु खपंदो हो, उहो कोन थी सघियो आहे। पर मां चाहियां थो त हीअ अॼोकी हीअ कॉन्फ्रेंस जेका आहे इहा इन ॻाल्हि जो पेशखीमो साबित थींदी ऐं इन ॻाल्हि जी शुरूआति साबित थींदी त अॼोकी कॉन्फ्रेंस खां पोइ असां जेको आहे सो रोहिल फ़क़ीर ते, मुराद फ़क़ीर ते ऐं दरिया ख़ान फ़क़ीर ते ईअं ई जेको आहे सो तहक़ीक़ थींदी, ईअं ई जेको आहे सो कमु थींदो। ऐं जीअं मिसाल तौरु उनजी शाइरीअ ते, उनजे ख़्याल ते, उनजे फ़न ते, उनजे फ़िक्र ते जीअं जीअं मुख़्तलिफ़ जेके पहलू थियनि था, कंहिं वॾे हिकिड़े स्कॉलर जा, कंहिं वॾे हिकिड़े फ़लसफ़ी जा, कंहिं वॾे हिकिड़े आलिम जा, ईअं ई कमु थींदो त जीअं वरी सिंध जा ईंदड़ नौजवान सिंधी शोबे सां तालुक़ु रखंदड़ उहे ईअं ई रोहिल फ़क़ीर ते, मुराद फ़क़ीर ते, दरिया ख़ान फ़क़ीर ते PhDयूं कनि, MPhil कनि, डॉक्टरेट कनि, ऐं सॼी दुनिया में असांजा इहे जेके सूफ़ी बुज़ुर्ग फ़क़ीर आहिनि उहे ईअं ई ॿियनि वॾनि शाइरनि वांगुरु ईअं ई जेको आहे सो सॼी दुनिया जे अॻियां रोशनास थींदा। हाणे असल में बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेकॾहिं कंहिं शख़्स ते, कंहिं माण्हूअ ते जॾहिं ॻाल्हायूं था असां, त पहिरियां त इहो सम्झणु खपे त उन दौर खे बि असां थोरो घणो सम्झूं। मिसाल तौरु जंहिं दौर में रोहिल साईं, मुराद साईं, दरिया ख़ान साईं हुया, इहो दौरु कहिड़ो हो? साॻियो ई दौरु आहे, पैरेलल दौरु आहे। भिटाई साहिब उन ज़माने में आहे, ऐं सचल बि आहे, रोहिल बि आहे, मुराद बि आहे, दरिया ख़ान बि आहे। ज़ाहिर आहे उन ज़माने में ॿिया बि हूंदा। मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे, सिंध जे अंदरि इल्म जा, जीअं अरबी में चवंदा आहिनि त अल हक़ दवारुन, हक़ गर्दिश करे थो, ईअं इल्म बि गर्दिश करे थो। त कॾहिं इल्मु तव्हांखे यूनान में मिलंदो, कॾहिं इल्मु तव्हांखे बगदाद में मिलंदो, कॾहिं इल्मु तव्हांखे हिंदुस्तान में मिलंदो। त ईअं इल्म जा बि मर्कज़ जेको आहे सो मुख़्तलिफ़ दौरनि में तब्दील थींदा रहनि था। मां सम्झां थो त सिंध जे अंदरि जेका रोशनीअ जा जेके दौर गुज़रिया आहिनि, उन में इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल, रोहिल, दरिया ख़ान, मुराद फ़क़ीर या उन ज़माने जा ॿिया वॾा जेके आलिम कादिर बख़्श बेदिल, इहो मां सम्झां थो त सिंध जे इल्मी हवाले सां, अकुली हवाले सां इहो दौरु जेको आहे सो सिंध जे रोशन ख़्याली जो दौरु आहे, जंहिंखे ईअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि रिनेसांस जो दौरु जंहिंखे चऊं। इहो बि हिकिड़ो सिंध जे अदबी तारीख़ में इहो रोशन ख़्याली जो दौरु हिकिड़ो इहो आहे। ऐं ॿियो सिंध जी तारीख़ में ॿियो जेको रोशन ख़्याली जो दौरु आहे, उहो असां पंहिंजे अखियुनि जे अॻियां हाणे वेझड़ में 60 जे ज़माने खां वठी 90 जे ज़माने में ॾिठो, जंहिंमें असांजा तमामु वॾा स्कॉलर जेके आहिनि से पैदा थिया आहिनि, जंहिंमें शेख अयाज़ हुजे या डॉक्टर बलोच साहिबु हुजे, रसूल पली जो हुजे, साईं GM सईद हुजे। त एॾा इहो हिकिड़ी पूरी गैलेक्सी आहे। ॿियो मां सम्झां थो त इहो सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो रोशन जेको आहे सो दौरु आहे इल्मी हवाले सां। बाक़ी ज़ाहिर आहे दुनिया जी तारीख़ आहे उहा हज़ारनि सालनि खां कॾहिं कॾहिं थींदो ईअं आहे त तारीख़ में सॼी रुॻी ऊंदहि हूंदी आहे, अंधेरो हूंदो आहे, कुझु बि न हूंदो आहे, ख़्याल न हूंदा आहिनि, सोचूं न हूंदियूं आहिनि, तस्वर न हूंदा आहिनि, आदर्श न हूंदा आहिनि, अंधेरो पियो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं जीअं हिकिड़ो राति जो सितारो अची जेको आहे सो चमको ॾेई हलियो वञे, ईअं कॾहिं कॾहिं ईअं सितारो ॾेई चमको ॾेई हलियो वेंदो आहे। उहो दौरु हिकिड़ो थोरो टाइम लाइ हूंदो आहे, जेका रोशनी जो दौरु हूंदो आहे। जीअं मिसाल दुनिया जे सियासी तारीख़ में सोवियत इनकलाबात, इहो बि हिकिड़ो ॼण त रोशनी जो हिकिड़ो सितारे वांगुरु चमको ॾेई उहो हलियो वियो आहे। वरी ईअं तारीख़, सॼी दुनिया जी तारीख़ ईअं थींदी आहे, लखा सालनि जी इंसानी तारीख़ आहे। त सिंध जे अंदरि बि इहे ॿ वॾा जेके दौर आहिनि, इहे कंहिं ईअं चमकंदड़ सितारे वांगुरु जेको आहे सो चमको उन्हनि ॾिनो आहे सिंध जे अंदरि। सो हाणे अचूं था मुराद फ़क़ीर जी शाइरीअ ते, मुराद फ़क़ीर जे ख़्यालनि ते, मुराद फ़क़ीर जे फ़लसफ़े ते। मां ई सम्झां थो त इहो जेको ज़मानो आहे शाह साहिब जो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, सचल जो, रोहिल साहिब जो ऐं मुराद साहिब जो, इहो बेसिकली 2 स्कूल ऑफ थाट थियनि था। मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि, थोरो बर्दाश्त कनि मुंहिंजा दोस्त। 2 स्कूल ऑफ थाट थींदा आहिनि तसव्वुफ़ जे दुनिया में, सूफ़ीज़म जे दुनिया में। हिकिड़ो आहे वहदतुल शहूद, जंहिंखे फ़लसफ़े जी ॿोलीअ में चइबो आहे ड्यूअलिज़म। ॿियो आहे वहदतुल वजूद, जंहिंखे फ़लसफ़े जी ॿोली में चइबो आहे मोनोइज़म।
ड्यूअलिज़म जी माना इहा आहे त ख़ुदा जेको आहे सो हिन उहो क्रिएटर आहे, ख़ुदा हिन काइनात खे क्रिएट कयो आहे ऐं जेको अलॻि वजूद बि रखे थो, हिकिड़ी एग्ज़िस्ट करे थो ख़ुदा जंहिं हिन काइनात खे तख़लीक़ कयो आहे। इहो इनखे चइबो आहे ड्यूअलिज़म, वहदतल शहूदी सूफ़ी, जेको दरअसल मज़हबी जेको आहे सो ख़्यालु जीअं आहे। वहदतल वजूद जेको आहे उहो जेके असां चऊं था मोनोइज़म जेके चऊं था, जेके उनजो मतिलबु आहे, उनजी ॿी माना, उनजी माना इहा आहे त ख़ुदा हिन काइनात खां अलॻि वजूद नथो रखे, ख़ुदा हिन काइनात मंझि समायल आहे। इहो फ़र्क़ु आहे वहदतल वजूद ऐं वहदतल शहूद में। उनमें वहदतल वजूद जी माना इहा आहे त मज़हबी रुजत पसंदी, मज़हबी कटरपणो, उनजे ख़िलाफ़ु बग़ावत जो नालो आहे वहदतल वजूदी सूफ़ी जेके असां वटि आहिनि। ऐं उन ज़ाहिर आहे जंहिं ज़माने में भिटाई साहिबु आहे, जेके वॾा असांजा मुराद फ़क़ीर हुयो, उहो उन ज़माने में बि मुलाहियत बि ज़ाहिरा हूंदी, दुनिया जहान जूं काहूं बि हूंदियूं, त जेको जंहिं बि क़िस्म जो तअस्सुब हुयो, कीनो हुयो, बुग़्ज़ हुयो, क्रोध हुयो, या जेको कटरपणो हो, उनखे हिननि पंहिंजे वहदतल वजूदी सूफ़ीअ जे ख़्याल खां उनखे हिननि जेको आहे सो जवाब ॾिना आहिनि ऐं वार कया आहिनि। ईअं दुनिया जहान जे अंदरि फैसागोरस खां वठी सूफ़ियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो सिलसिलो आहे, जेके वहदतल वजूदी सूफ़ी आहिनि, उहे दरअसल हिकिड़े कटरपणे जे ख़िलाफ़ु बग़ावत कंदा था अचनि पिया। अॼु ॾींहं ताईं बि ईअं आहे। कुझु मां मुराद साईं जी शाइरी तव्हांखे ॿुधाईंदुमि, पोइ वरी ॿ टे अखर ॻाल्हाईंदुसि। जीअं मिसाल तौरु ॿियो त मुराद साईं जंहिं इन में शाइरी कई आहे, उन में हिकिड़ो सिंधी, सराइकी, उर्दू, फारसी, इवन पंजाबी में शाइरी कई अथई, ऐं उनजी शाइरी में असांखे अरबी बि जेको आहे सो मिले थी पई। इन जी ॿी माना इहा आहे त घटि में घटि 6-7 ॿोलियुनि ते उन्हनि खे दस्तरस बि हुई, यानी पंहिंजे ज़माने जा उन दौर जा वॾा आलिम हुया ऐं ज़ाहिर आहे रॉयल साईं सां गॾु हूंदा हुया, उनजी सोबत में हूंदा हुया। ॿियो जेको जीअं मकाले निगार साहिब असांजी ॻाल्हि कई, ॿ टे शेर पढ़ां पोइ उन ते अचां थो। कहाणी कहे सबको पर रहणी की न रहनि, यानी हिकिड़ो माण्हू आहे जेको ॻाल्हि धरको थो करे, ॻाल्हि त करे छॾिबी, पर उअं ई करे ॾेखारणु वॾी ॻाल्हि आहे न। कहाणी कहे सबको पर रहणी की न रहनि, ज़ात न पंहिंजी था, ज़ात न पुरझनि पंहिंजी था ॿधियो बात बकन, से मन मेरा मुराद चवे लिखिया की न लिखनि, तोड़े कोड़े मकर कनि त बि पारे आहिनि पधरा। जेको मुनाफ़िक़ आहे उहो तव्हांजे साम्हूं पधरो आहे। उहो जनखे मंझि मेराज आहे हज मुराद हुज़ूर जो, से मके जा मोहताज कामिल थी न की न की। हाणे इहो बेसिकली मां ई सम्झंदो आहियां, मां ई चवंदो आहियां, कचहरी बि थींदी आहे, मां सम्झंदो आहियां त वहदतल वजूदी सूफ़ी आहिनि उहे ज़ाहिर आहे पंहिंजे तरीक़ेकार सां। अॼु जे दौर में बि असां जेकॾहिं अलाह माफ़ी ॾे, हींअर त अहिड़ो हिकिड़ो दौर थी पियो आहे, जेकॾहिं केरु कंहिंखां को वात मां को लफ़्ज़ थो निकिरे त उनखे ब्लास्फेमी में हणी मारे था छॾनि, क़तल, बाबा क़तल, काफ़र आहे, काफ़र, वारो वारो मारियो, पोइ हिकिड़ो हुजूम आहे माण्हुनि जो जेको माण्हुनि खे क़तल थो करे पियो। त उन ज़माने में बि ज़ाहिर आहे इन क़िस्म जूं शयूं हूंदियूं, जहालत बि हुई, एॾो वॾो यूनिवर्सिटियूं बि कोन हुयूं, इल्मु बि कोन हो, त उन ज़माने में बि तंहिंजे करे उहो टेक्निकली ऐं टेक्टिकली जेको आहे सो मज़हबी कटरपणे जे ख़िलाफ़ु जेको आहे सो बग़ावत पे कयूं। वहदत जन वजूद आ काबो कोॾियो तन जो, से कंहिंखे कनि सुजूद जो पाण मुराद मको थिया। हाणे माण्हू कीअं मको थींदो, इहो टेक्निकली जेको आहे सो उन जेके बेसिक्स कंहिं बि मज़हब जा बेसिक, मिसाल हिकिड़ो किसो आहे त बीबी राबिया बसरी हिकिड़े हथ में ॾीओ खणी पई वई, ॿिए हथ में गुगी पाणी खणी पई वई। कंहिं पुछियुसि बीबी साहिबा छो था खणी वञो, चई त मां जन्नत खे साड़णु ऐं दोज़ख खे विसाइण थी वञा। अब छो था बीबी साहिबा ईअं कयो, चयो उन जे करे त जीअं माण्हू जन्नत जी लालच ऐं दोज़ख जे ख़ौफ़ खां बेनियाज़ थी ख़ुदा सां मोहबत कनि। यानी जेको बि सॼी मज़हब जी जेका बिल्डिंग आहे, जेका मज़हबी जेका सॼी बिल्डिंग बीठी आहे, उन जा बेसिक पिलर ॿ आहिनि, उहो आहे जन्नत ऐं दोज़ख, नर्ग ऐं सोरग, जज़ा ऐं सज़ा। त हीअ सूफ़ी जेके वहदतल वजूदी आहिनि, उन जेके बेसिक्स पिलर्स आहिनि, उन्हनि खे ई जेको आहे ड्राहे ऐं कमज़ोर था पिया कनि। इहो हिन जो टेक्निक आहे, टेक्टिक्स आहे। अखर पढ़े सबको नुक्तो पढ़े न को, अखर पढ़े सबको नुक्तो पढ़े न को, वर्क जो विसाल जो सारे सिखे न को, माना कारण मुराद चए हथ हणंदो पो, वाई तंहिंखे वो जंहिं दोस्त न ॾिठो दिलि में। हिकिड़ो त सूफ़ीज़म ते बि ज़ाहिर शाइरी कई अथऊं, जीअं साईं शर साहिबु ॻाल्हि कयो, उनजी शाइरी में तव्हांखे वहदतल वजूदी सूफ़ीज़म जो रंग त मिलंदो ई मिलंदो, पर उन में हुबुल वतनी बि मिलंदी, उन में बग़ावत बि मिलंदी, उन में इश्क़ ऐं प्यार बि मिलंदो, मतिलबु मोहबत जा बि शाइर आहिनि। ज़ाहिर आहे मोहबत बि हिकिड़े क़िस्म जी बग़ावत बि आहे साॻिए वक़्तु। अच्छा, उनखां सवाइ जेके उन ज़माने जा, उनखां अॻु में जा जेके मुंहिंजी भिटाई साहिब जा जे मुख़्तलिफ़ सुरनि ते उन शाइरी कई आहे, ईअं सुर सोणीअ ते, ससुई ते, मूमल राणे ते, मारवीअ ते, नूरीअ ते, इन्हनि ते बि जेको आहे मुराद साईं शाइरी कई आहे।
जी उठ नाकेरी नक में ऐं जत हथ मुहार। हाणे ख़्यालु ॾिसो, उथे वेहे ऐं हले सिर ते खणे बार, जो जॾहिं ताणे तंहिंखे तॾहिं तुर्त तयार, तीअं वस वञे पियो यार, मुंहिंजो मन मुराद चए। मोहबत जे अॻियां जीअं को उठ खे नाकेरी विझी जेको आहे सो को ईअं गेले वञे, ईअं असां पंहिंजे यार सां ईअं गेले सघे थो, गेले थो पियो। जंहिंमें मोहबत में ईगो न आहे, अना न आहे। क्या मक़सूद बसीत वञण था जे तूं नफ़्स न मारी। सॼो ॾींहुं मुला हज़रात लॻा पिया हूंदा आहिनि इन्हनि खे, पर नफ़्स जे मुअल न आहे। क्या मक़सूद मसीत वञण था जे तूं नफ़्स न मारी, मन देई मेल न धोवी मन तूं वल वल वज़ू संवारी। जेसि ताईं तव्हांजो अंदरि साफ़ न आहे, तव्हां सही न आहियो, त भले केॾा बि वज़ू कयो, केॾियूं बि निमाज़ूं पढ़ो, कहिड़ो थो फ़र्क़ु पए। आशिक़ नाम, हाणे आशिक़ माण्हू दावा, असां असुल में हिननि जो जेको बेसिक ॻाल्हि आहे उहो आहे त तव्हां जेको माण्हू दावा करे थो, जेका माण्हू ॻाल्हि करे थो, उन ते उहो बीहे थो या नथो बीहे, यानी कमिटमेंट जेका आहे बुनियादी ॻाल्हि आहे। जीअं बिचाई साईं चए थो, कूड़ो तूं कुफर सी काफ़िर मको ठाहे, हिंदू हॾ मां हीअं जणियो तूं जुगाए, तिलक तनी खे लाए सचा जे शिरक सी। त ईअं बि चवंदा आशिक़ नाम सॾावणु सौखा, पर इश्क अणांगा लावण। रुगो आशिक़ ॻाल्हि करणी थोरी आहे, एॾो को सवलो थोरी आहे। आशिक़ नाम सॾावणु सौखा, पर इश्क अणांगा लावण, लाफा लख मरेंदे पर हे मुश्किल तोड़ निभावण। ड्राड़ूं घणियूं था आणनि, कम किना वरियामंदा सिर खे तिली ते आवन, हरदम बाह बिरहदी विच मखण शीख पकावन, कामिल इश्क मुराद तिन्हादा ॿिया सभु कूड़ कहावन। हाणे इन जी पोइट्री में नेशनलिज़म बि आहे, भई क़ौम परस्ती जेके चऊं, यानी जीअं अख्तर दरगाही साहिब बि जेको आहे सो मदद ख़ान जे ज़माने जे काहुन जे हवाले सां सिरदे सौदे सूरे करेंदे, बहादुर माण्हू खपनि न, को ईअं थोरे सिर जा सौदा को जहिड़े तेड़े जो कमु त न आहे। सिरदे सौदे सूरे करेंदे सूली चढ़तियूं शहीद मियाँ, सिरदे सौदे सूरे करेंदे सूली चढ़तियूं शहीद मियाँ, मारी मदद को मिलकर दूर करो, छोड़ वञे यहूद यजीद मियाँ, हुब्बुल वतन ईमान असाडा, हुब्बुल वतन ईमान असाडा, मुराद करी पिछे ईद मियाँ। पहिरियों त असांजी हुब्बुल वतनी असांजो ईमान आहे, वतन सां मोहबत, धरती सां मोहबत पहिरियां आहे, ईदूं पोइ कंदासीं असां। या मिसाल इश्क जो शाइर जेके चऊं, प्रेम बिना जग मीत न कोई, प्रेम बिना न भाव न होई, प्रेम बिना जग मीत न कोई, प्रेम बिना मन भाव न होई, प्रेम बिना अज्ञानी अंधा, प्रेम बिना सब झूठा धंधा। जो कुछ आहे वो प्यार आहे, प्रेम प्यार खां सवाइ का शइ न आहे, रुगो कूड़ा। हाणे हीअ जेको बग़ावत वारी जेका पोइटिक ॻाल्हि आहे, उन में हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि जेका मां करणु थो चाहियां, ज़ाहिर आहे हिकिड़ो आलिम त पंहिंजे ज़माने में रोयल साईं ऐं मुराद साईं हुया ई हुया, दरिया ख़ान साईं हुया ई हुया, पर साॻे वक़्तु हू पॉलिटिकल बि उन्हनि जी थिंकिंग हुई ऐं सोच हुई। मिसाल तौरु जॾहिं शाह इनायत शहीद खे फांसी थी अचे, त रोहिल साईं पंहिंजे दौर जो ई मिनिस्टर रहियो आहे, वज़ीर रहियो आहे, ऐं उन पंहिंजी वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई वञी शाह इनायत शहीद जे पुट जो मुरीद थियो वञे। इहा का ॻाल्हि नंढड़ी कोन्हे, का मज़ाक़ कोन्हे। पंहिंजे दौर जे हुकुमरान हुजे, वज़ीर हुजे, उन ज़माने जा बादशाह हुयूं, उन ज़माने जी वज़ारत ई छॾे ॾिजे, इहा त ज़ाहिर हिकिड़ी वॾी इहो साॻे वक़्तु बग़ावत बि आहे। ऐं ज़ाहिर आहे ढोक जो ऐं उन्हनि जो सॼो आहे, उन में मुराद साईं बि उन सां गॾु आहे। ॿियो हिकिड़ो ख़ूबसूरत शेर आहे ॾाढो, यानी जंहिंखे इश्क जे करे या प्यार जे करे चऊं, फारसी जो शेर अथसि, अज़काबा इश्क बाज़ां रुख़सार यार बि, अज़काबा इश्क बाज़ां रुख़सार यार बि, मेहराब पाक बाज़ां आबरू निगार बि, अहराम आरफाना हमा बस्तंत गर्द दिल, गश्तन मुराद गर्द दिल अज़ हज हज़ार बि। ॼण चए थो इश्क वारनि लाइ काबे खां दोस्त जो ॻल वधीक आहे, हे मज़ाक़ न आहे। इश्क वारनि लाइ काबे खां दोस्त जो ॻल वधीक आहे, पाक बाज़नि जे मेहराब खां हसीन इंसान जो भिरूं वधीक आहे, पाक बाज़नि जे मेहराब खां हसीन इंसान जो भिरूं वधीक आहे। आरिफ़नि दिलि जे चौधारी अहराम ॿधो आहे, ऐं मुराद दिलि जो तवाफ़ हज़ारे हजनि खां बहितर आहे, वधीक आहे। दिलि जो तवाफ़ हज़ारे हजनि खां वधीक आहे। त
जेको बेसिकली उन्हनि पंहिंजे दौर जा जेके आलिम आहिनि उन्हनि जो वदतल वजूदी जीअं तव्हांखे मां सम्झायो। हाणे इहो ड्रिगो बहस बि ख़ैर ड्रिगो आहे, हिते ॻाल्हाए ॿधो घणो ॻाल्हाए सघिजे थो। वदतल वजूदी मौज़ू या जेको आहे उनजी शाइरी में जमालियात, उनजी शाइरी में हुबुल वतनी, उनजी पोइटिक्स शाइरी में जेको आहे सो सियासी सोच, उनजी शाइरी में बग़ावत या उनजी शाइरी जा जेके फ़नी पहलू आहिनि उहो ज़ाहिर आहे शाइरी ॿुधाए सघनि था। उनमें तजनी ज़रफ़ी, काफ़िया, रदीफ़ वग़ैरह वग़ैरह। त मां सम्झां थो त इन लेवल ते रोयल साईं, मुराद साईं, दरिया ख़ान साईं ते कमु थियणु खपे त जीअं उन्हनि जा बि जीअं शाह साईं जो रिसालो आहे, सचल जो रिसालो आहे, बैदल जो रिसालो आहे, ईअं रोयल साहब जो रिसालो हुजणु खपे। ईअं जेको आहे सो या कंडड़ी जे कलतारनि जो रिसालो हुजणु खपे, या जेको आहे सो मुराद जो रिसालो हुजणु खपे। ईअं रिसाला हुजनि ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते कमु थियणु हुजे। मां सम्झां थो सिंध जे अंदरि मुंहिंजे नज़र में ज़ाहिर इलाही मौक़िक़ रहंदा आहिनि। जीअं कादिर बख़्श बैदिल ते अख़्तर दरगाही साहब मुसलसल जेको आहे पंहिंजी बेपनाह महिनत सां, अख़्तर दरगाही साहब शाइर बि आहे, अदीब बि आहे, बहितरीन फ़नकार बि आहे। पर मां सम्झां थो त इन्हनि सभिनी कमनि खां वधीक जेकॾहिं उहो को माण्हू आहे उहो शानदार अदबी दुनिया जो मुहक़िक़ बि आहे। मां साईं खे हिन हुजत बि कयां थो, गुज़ारिश बि कयां थो, साईं हीअ का ॻाल्हि रोयल साहब ऐं मुराद साईं को घटि ॻाल्हि न आहे। हाणे को मुक़ाबिलो कोन्हे त को केरु वॾो केरु नंढो केरु घटि, पर मां थो चवां त तमामु मज़बूत आहे उनजा ख़्याल, उनजो सोचूं। इन्हनि ते बि इन लेवल जो तहक़ीक़ी कमु थियणु खपे। उन ते जीअं सुभाणे असांजो ईंदड़ नसुल जेको आहे सो कमु अचे। हाणे रुगो इहो त थियो असांजो विरसो आहे हिकिड़ो, असां पंहिंजे विरसे खे, इल्मी विरसे खे महफ़ूज़ कयूं। पर रुगो छा सूफ़ीज़म, फ़क़ति सूफ़ीज़म ई सॼी दुनिया जग जहान जे मामलनि जो हल आहे उन में, ईअं बि रुगो कोन्हे। सूफ़ीज़म जो बुनियादी स्पिरिट लाज़मी आहे, उनजो रूह सही आहे। बाक़ी साइंसियत, सियासत इहे सभु गॾोगॾु हले तॾहिं हिन समाज मां क्रोध, कीनो, तअसुब, मज़हबी कट्टरपणो, रुजत पसंदी, रुगो मज़हबी कट्टरपणो थोरी आहे। असां पंहिंजे समाज असांजो पंहिंजे सोचुनि में कट्टर थी चुको आहे। भाउ सां विढ़ियो पियो आहे, को कंहिंखे सहे नथो। त हीअ जेको जॾहिं सूफ़ीज़म ऐं साइंसियत ऐं पॉलिटिकल शयूं गॾिबियूं तॾहिं ई समाज बहितर थींदो। तॾहिं असांजो नौजवान जॾहिं अॻिते ईंदो तॾहिं ई समाज जेको आहे ख़ुशहाल थींदो ऐं शानदार थींदो। आख़िर में जो मुराद साईं जो आहे मुराद साईं जो न आहे सूफ़ी ला मज़हब तकरार, सूफ़ी ला मज़हब तकरार हर मज़हब खां, सूफ़ी ला मज़हब तकरार हर मज़हब खां बेज़ार, इन हद ताईं सूफ़ी आहिनि। सो बहरहाल उमेद इहा थी कजे त हर साल अहिड़े क़िस्म जी कॉन्फ्रेंस बि थींदी ऐं अख़्तर साहब खे असां गुज़ारिश आहे या इंशा अल्लाह ताला उनजे वोट ॾींदो त जीअं इन्हनि असांजे टिनी कंडड़ीअ जे कलतारनि ते उन लेवल जो कमु थिए जंहिंजा उहे मुस्तहिक़ आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी अब्दुल हकीम ज़ंगीजो साहिब जन जी, तमामु सुहिणो उन्हनि ॻाल्हायो। ऐं बिल्कुलु रोल फ़क़ीर ते, दरिया ख़ान ते, मुराद फ़क़ीर ते ज़रूरु कमु थियणु खपे, थींदो इनशाअल्लाह, कोशिशि कंदासीं। छो त सिर्फ़ु जज़्बे इश्क़ जी ॻाल्हि आहे। असां जॾहिं बेदिल साईं ते कमु करणु शुरू कयो हो त उन वक़्तु बेदिल साईं जे 37 किताबनि मां सिर्फ़ु 4 किताब शाया थियल हुया, 33 किताब रहियल आहे। असां 20 सालनि में उहे 33 किताब शाया कराए छॾियासीं ऐं हाणे उन्हनि जा तर्जुमा पिया थियनि। असांजो तारिक हयात लाशाही साहिबु हिते वेठो आहे, उहो डिजिटल अंदाज़ में बेदिल साईं खे कंपाइल करे रहियो आहे, उनजा फ़ारसी तसानीफ़ खे तर्जुमो करे रहियो आहे। सो जेकॾहिं जज़्बो आहे, इश्क़ आहे त इहो कमु को परे कोन्हे। वक़्तु घणो थी वियो आहे ऐं मां बि हाणे पंहिंजा वधीक शेर पढ़ण खे ख़तमु थो कयां ऐं अॻिते वधूं था जीअं वक़्तु सिर असांजो प्रोग्राम जेको आहे हुन में पूरो थी वञे। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम हबीब साजिद साहिब खे अचनि ऐं दरिया ख़ान ते पंहिंजो मुकालो पढ़नि। मोहतरम हबीब साजिद। दोस्तों बड़ी मेहरबानी। मां शुरूआत साईं रोल फ़क़ीर जे इन शेर सां कंदुमि। कंडड़ी पूरो धाम ही जेको ई लेवे नाम, जेत दुल दरिया ख़ान बसे सभई सारे काम। मूंखे यादि आहे तक़रीबन 15 साल अॻु में जॾहिं मां रेलवे में मालगाॾीअ जो गार्ड हुयुसि ऐं हिकु ट्रेन जंहिंखे वाटर ट्रेन यानी पाणीअ जी ट्रेन कोठियो वेंदो हो, उहा रुक स्टेशन तां पाणी भरे जेकबाद खां सिबीअ ताईं नौताल टाइप स्टेशनुनि ते पाणी पहुचाए ईंदी हुई। हफ़्ते में हिकु भेरे
हिकु दफ़े हलंदड़ उहा ट्रेन जंहिंमें 5 टैंकर गाॾा हूंदा हुआ तक़रीबन 3 कलाकनि ताईं रुक स्टेशन तां पाणी भरींदी हुई ऐं उहे 3 कलाक मां रुक स्टेशन ते गुज़ारिया हुआ। उते ई मूं पंहिंजे मोबाइल ते कंवर भगत खे यादि कंदे हुन जा कलाम यूट्यूब ते प्ले कया हुआ। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, उन खां पोइ जेको ॿियो कलाम प्ले कयो उहो हो आओ कांगा कल कर ॻाल्हि मूंखे मुंहिंजे मारूअड़नि जी सांगियड़नि जी। ऐं इन ॻाल्हि ते बि हैरत जो इज़हार कंदो हलां त असांजे सखर आर्ट काउंसिल जो एक्टिव साथी मोहतरम हकीम ज़ंगी जो मुंहिंजे अॼु जे मौज़ू यानी दरिया ख़ान फ़क़ीर जो पड़पोटो आहे जेको हाणे ॻाल्हाए वियो असां वटां। यानी असांजो हकीम ऐं सतार ज़ंगी जो रोड़ीअ जे कंजड़ी फ़क़ीर जे औलादनि मां आहिनि, जंहिंजो मुख्य ऐं सरवाण सूफ़ी शाइर जनाब रोहल फ़क़ीर हुयो। मियाँ रूहुल्ला उर्फ़ रोहल फ़क़ीर जे बेहद अहम नाले सां शुरू थींदड़ असांजी सिंध देश जी सिंधी शाइरीअ जो इहो सिलसिलो, जंहिंमें रोही तालुके जे हिकिड़े नंढड़े ॻोठ कंडड़ीअ खे पंहिंजे इन सिलसिले में बहितरीनु मञता मिली ऐं उन सिलसिले जा हेठियां शाइर बेहद मशहूरु रहिया, जिन पंहिंजे वक़्तनि में शाइरी ऐं ख़ासि करे सूफ़ी शाइरीअ में वॾो नालो कमायो। जंहिंमें पहिरियों ऐं मुख्य नालो रोहल फ़क़ीर ज़ंगेजो जो अचे थो, जेको असलों पंजाब जे हिकिड़े ॻोठ लोंगरिया मां लॾ पलाण करे थरपारकर में अची वेठो हुयो। रोहल फ़क़ीर सिंध जे उन वक़्त जे हाकिम मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े जी मुलाज़मत में दाख़िल थियो। मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े जी वफ़ात बाद दिलि न लॻण करे उतां निकिरी आयो ऐं रुमंदो अची रोड़ीअ जे भिक में जॾहिं इन हंध तां लंघी रहियो हो त कंडड़ीअ जे हिकु वण में संदसि चादर अटकी पई हुई ऐं उन अमुर खे मुर्शिद जो हुकुम सम्झी रोहल फ़क़ीर उते ई लॾो लाहे रहणु लॻो। ऐं ईअं कंडड़ीअ जे कलतारनि जो इहो सिलसिलो हितां शुरू थियो ऐं सॼे जग जहान खे रोशन कंदो वियो। रोहल फ़क़ीरी बुजा तौर ते इन कमाल शाइरानी सिलसिले जो बुनियादु विझंदड़ ऐं यगानो शाइर रहियो आहे, जंहिंजो दौरु 1734 खां 1804 ताईं आहे, जंहिं ते अलॻि सां हिकु मज़मून लिखणु खपे, उन जी घुर्ज पवे थी। उन बाद मुराद फ़क़ीर जो नालो वरितो वेंदो आहे, जंहिंजो दौरु 1743 खां 1796 आहे। उन बाद शाहू फ़क़ीर, उन बाद ग़ुलाम अली फ़क़ीर ऐं उन बाद ख़ुदाबख़्श फ़क़ीर जंहिं 1843 में वफ़ात कई। उन बाद असांजे इन मज़मून जी शख़्सियत यानी दरिया ख़ान फ़क़ीर अचे थो, जंहिंजी विलादत 1765 में मथे ज़िक्र कयल हस्ती रोहल फ़क़ीर जे घर में थी। जीअं मूं मथे ज़िक्र कयो आहे त रोड़ी तालुके जे इन नंढड़े ॻोठ कंडड़ीअ में कंडड़ीअ जे कलतारनि मां दरिया ख़ान फ़क़ीर रोहल फ़क़ीर खां पोइ वॾो नालो रहियो आहे। हू रोहल फ़क़ीर जो नंढो पुटु ऐं मुराद फ़क़ीर जो भाणेजो हो। संदसि वालिद रोहल फ़क़ीर जी वफ़ात वक़्तु दरिया ख़ान फ़क़ीर जी उमिरि फ़क़ति 8 वरिया हुई। हिन नंढे ॼमार में वालिद जी सोबत मां घणो कुझु पढ़ायो। पीउ जी वफ़ात खां पोइ संदसि परवरिश वॾे भाउ ग़ुलाम अलीअ कई। दरिया ख़ान पंहिंजे भाउ वॾे ग़ुलाम अलीअ खे मुर्शिद करे चवंदो हुयो। कुंडड़ीअ जे कलतारनि मां दरिया ख़ान फ़क़ीर हिकु अहम सूफ़ी शाइर हुयो। रोहल फ़क़ीर ऐं मुराद फ़क़ीर खां पोइ दरिया ख़ान फ़क़ीर ई अहिड़ो शाइर आहे जंहिंजो कलाम हयात ऐं काइनात जे हुस्न खे इश्क जी निगाह सां ॾिसी हुन जा कई रूप ॾेखारे थो। दरिया ख़ान फ़क़ीर सिंधी सराइकी ऐं हिंदीअ में काफ़ी कलाम चयो आहे। सराइकी ऐं सिंधीअ में संदसि काफ़ियूं ऐं ॾोहीड़ा काफ़ी मशहूरु थिया ऐं उहे सिक ऐं हक़ीक़ी इश्क जो आइनो ॾेखारींदड़ आहिनि। मंझंदि सोज़ ऐं गुदाज़ एतिरो आहे जो संदसि शाइरी ॿुधंदड़ ते वॾो असरु कंदी आहे। नमूने तौरु संदसि हिकु काफ़ी हेठि ॾिजे थी। मंझि वजूद शहूद शुआओ कयो, ऊंदह जो असबाब वियो, उभरियो सिजो हक़ीक़त वारो, तारनि जो सभु ताब वियो। इश्क ज़ुलेख़ा यूसुफ़ खे नई मंझि मिस्र बेआब कयो, अब्दियत जो भूल भॻो जॾहिं रुख़ उतां निकाब वियो। आशिक़ इश्क में शाह शहीदां कहिड़ो ॾोह सवाब कयो, सूफ़ी साफ़ थियो सिर ॾेई बहर में रलिजी रुबाब वियो। मुंहिंजे ख़्याल में जेको मीटर आहे उहो जंहिं किताब कंपाइल कयो आहे उनखां मुंहिंजे ख़्याल में हिते भुल थी वई आहे। इश्क कनि था इश्क मुताल बेते वारो बाब वियो, बेते वारो बाब वियो, दरिया ख़ान बेदार हितां ई ख़ौफ़ वर्जा जो ख़्वाब वियो। मशहूर शाइर नियाज़ हुमायूनी
दरिया ख़ान फ़क़ीर जो कलाम तरतीब ॾेई आओ कांगा कर ॻाल्हि जे उनवान सां सिंधी अदबी बोर्ड पारां छपराए पधिरो कयो हुयो, जंहिंमें हुन लिखियो आहे त दुनिया जे वैरागियुनि मां दरिया ख़ान हिकु वॾो वैरागी हुयो जंहिं ख़ल्क़े ख़ुदा जी मोहबत में पाण मोखियो। दरिया ख़ान फ़क़ीर जे शाइरीअ में फ़िक्र जी गहराई ऐं ख़्याल जी सचाई आहे। हिन फ़क़ीर मोहबत भरे अंदाज़ सां ॿोलीअ खे बेहद सुहिणे नमूने इस्तेमालु करे सुठा फ़िक्र ऐं नयूं सोचूं ॾिनियूं आहिनि। संदसि सिंधी शाइरीअ सां गॾु सराइकी ऐं हिंदी शाइरी बि तमामु मथां दर्जे जी ऐं दिलि खे छुहंदड़ आहे। हिन बैत काफ़ियूं दोहा भॼन शब्द वायूं काफ़ियूं हर का सिमरण उलट बेद ऐं सहरफ़ियूं वग़ैरह लिखियूं आहिनि। संदसि कलाम आओ कांगा करे ॻाल्हि मूंसां तन मारूअड़नि खे अमर रागी कंवर भगत राम सुहिणे नमूने ऐं सोज़ सां ॻायो। साईं GM सैयद पंहिंजे किताब जनब गुज़ारियम जिनसीअ में कंवर भगत जो ज़िक्र कंदे लिखियो आहे त मां जॾहिं बि भगत कंवर जी आवाज़ में आओ कांगा कर ॻाल्हि मां मूंसां तन मारूअड़नि जी ॿुधंदो आहियां त जेकॾहिं मुंहिंजे हथ में कलम हूंदो आहे त उहो बीहजी वेंदो आहे ऐं जेकॾहिं मानी खाईंदो आहियां त गिरह हथ में रुकिजी वेंदो आहे या किरी पवंदो आहे। दरिया ख़ान फ़क़ीर जे इन कलाम खे तमामु घणी मक़बूलियत रही। दरिया ख़ान फ़क़ीर 1270 हिजरी 1853 ईस्वीअ में वफ़ात कई। वफ़ात वक़्तु फ़क़ीर साईं जे चपनि ते जेको चयल बैत आख़िरी जेको हुयो उहो ई हुयो, ही हैरान सुहिणी है हैरान सोणे यार कीता घर बार असां ॾूं भुल गए, सानू यार दे हुस्न हैरान कीता कमकार असां ॾूं रुल गए, जेके फट फिराक वाले है से त चुलदे चुलदे चुल गए, जेके आशिकां दे निदा करन उहे राज रकीबां दे रुल गए, हादी यार मिलिया मतलब थई ताड़ियां ताक अंदर दे खुल गए, दरिया ख़ान पुखे हुण यार दे पियोसे इहे हो के असां ॾे हुल गए। चवनि था इन बैत पूरे थियण साईं फ़क़ीर साईं जो दम परवाज़ करे वियो हुयो। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी हबीब साजिद जी। तमामु सुहिणो मकालो पंहिंजे हुन जो जेको मुनफ़रद अंदाज़ आहे हुननि पेश कयो ऐं मां बि ॿ सिटूं ज़रूरु मुराद पंहिंजो दरिया ख़ान फ़क़ीर जूं पढ़ंदुसि जेके मूंखे ॾाढियूं वणियूं। चवे थो बीजल ॿोली की न की बीजल ॿोले की न की सॉरी बीजल ॿोले की न की तंदूं तवारीन मूंखे थियूं मारीन मामाऊं मंगणहार जूं। ऐं चवे थो कयो दीदार जंहिं तुंहिंजो कयो दीदार जंहिं तुंहिंजो कुफ़ुर इस्लाम वियो तंहिंजो। सो इहे आहे असांजो दरिया ख़ान फ़क़ीर। ऐं हाणे मां गुज़ारिश कयां थो दरिया ख़ान फ़क़ीर जे ख़ानदान जे चश्मो चिराग ऐं उन्हनि जे दरगाह जे गादी नशीन मोहतरम सूफ़ी नज़र अली ज़ंगे जे साहब जन खे अचनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। सूफ़ी नज़र अली ज़ंगे जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मुंहिंजे लाइ इंतहाई क़ाबिल एहतराम मोहतरम प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब, मोहतरम फज़लुल्लाह इंडर साहब, मोहतरम हबीब साजिद शर साहब ऐं साम्हूं वेठल ॿाहिरो हक़ मौजूद। सभ खां पहिरियां त मां सखर आर्ट्स काउंसिल जे अॻुवाणनि मुमताज़ बुखारी, मोहतरम अयाज़ गुल साहब ऐं अख्तर दरगाही साहब जन जो मशकूर आहियां जिन दरगाह कंडली जे किरदारनि लाइ हिन पुरवकार महफ़िल जो इनाक़ाद कयो ऐं अॻिते बि उमेद था कयूं त अहिड़ा प्रोग्राम कंडली जे किरदारनि ते थींदा रहंदा। ऐं आख़िर में आऊं ॿ बैत हिकु सिंधी ऐं हिकु हिंदी ॿुधाईंदुसि। रखी सिर संधाण ते खूरे मंझि खजेज वाजट वॾाणनि जा मथे सिर सहेज, दरिया ख़ान आग इश्क जे ॿारनि मंझि बरेज तंहिंखां पोइ करेज ॻाल्हि पिरियां जे गुज जी। ऐं हिंदी शहर आहे प्रेम प्रेमी कहीं नहीं जो करें प्रेम पशान के दरिया ख़ान जिस गट प्रेम बसे उस गट बसे भगवान। हक़ मौजूद। वॾी महिरबानी साईं नज़र अली फ़क़ीर जी। तमामु सुठा मकाला पेश थिया रोहल फ़क़ीर ते, दरिया ख़ान ते, मुराद फ़क़ीर ते। तमामु सुहिणो ॻाल्हाए वियो।
असांजा काफ़ी मानायता महिमान हिते मौजूदु आहिनि जेके पंहिंजी पंहिंजी जाइ ते वॾा पढ़ियल लिखियल अदीब आहिनि ऐं हुननि बि इन्हनि टिनी शख़्सियतुनि खे पढ़ियो आहे ऐं असांजे वक़्त जी कमीअ सबबु असां उन्हनि खे इनशाला कंहिं ॿिए प्रोग्राम में ज़रूरु ॿुधंदासीं। ख़ासि तौर ते उस्ताद मोहम्मद मिठल ज़ंगे जो हुते वेठो आहे जंहिं हुन ते तमामु सुठो पढ़ियो आहे, उन्हनि खे तमामु हुन ते ॻाल्हाईंदो बि आहे ऐं उनखे बि ज़रूरु ॿुधंदासीं। ऐं हाणे मां गुज़ारिश कयां थो हिन तक़रीब जे साहिब सदर मोहतरम प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब जिन खे जेके वाइस चांसलर आहिनि अरोड़ यूनिवर्सिटी जा अचनि ऐं पंहिंजनि ख़्याल जो इज़हार कनि। साईं डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मानवाला साईं मुमताज़ बुखारी साहब प्रेसिडेंट आर्ट काउंसिल, साईं अयाज़ गुल साहब, अख्तर दरगाही साहब, ॿिया जेके दोस्त स्टेज ते वेठा आहिनि ऐं साम्हूं जेके मुंहिंजे मानाइतूं शख़्सियतूं वेठियूं आहिनि ऐं जेके दोस्त आया आहिनि उन सभिनी खे अस्सलाम वालेकुम। पहिरियां त मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां आर्ट काउंसिल जे सदर जो, साईं अयाज़ गुल साहब जो, साईं अदल सुमरे साहब जो, त उन्हनि हिन तक़रीब जे लाइ मूंखे जेका कोठ ॾिनी ऐं मूंखे मान ॾिनो। साईं तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हांजा लख थोरा त तव्हां मूंखे हिते घुरायो। हे जेको अॼु मकाला असां ॿुधासीं उहे अहिड़ा शाइर जेके शाह साईं जे लेवल जा ऐं उन दौर जा, उन्हनि जो कलाम ऐं उन्हनि जे बारे में असां जेके दोस्तनि ॿुधायो उहो सभु जेका आहे सभु ॿुधोसीं त सिंध जेका आहे इन मां अंदाज़ो लॻायो त सिंध इन दौर में केॾी तरक़ी ते हुई ऐं सिंध जा माण्हू केॾो जेका आहे अमन पसंदि ऐं सूफ़ी जेका आहे ऐं मोहबत पसंदि हुया। जॾहिं इहे 18वीं सदी ऐं 19वीं सदी जा शाइर आहिनि जेके उन वक़्तु सिंध जी जेका आहे सा जेका अदब ऐं सकाफ़त हुई उहा उन लेवल ते हुई त सिंध कहिड़ी लेवल ते हूंदी। उन वक़्तु ठट्टो, मकली या शिकारपुर या अरोड़ इहे सभु इल्मी मर्कज़ हुया जेका आहे ऐं उते इल्म जी ॻाल्हि थींदी हुई, मोहबत जी ॻाल्हि थींदी हुई ऐं तसव्वुफ़ जी ॻाल्हि थींदी हुई। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं त उन वक़्तु सभु क़ौमूं गॾु हुयूं जेका आहे सा ब्राह्मण बि हुया, उते जेका आहे सा ईसाई बि हुया, मुस्लमान बि हुया, सभु उहे गॾु रहंदा हुया। हर कंहिं बि पंहिंजे मज़हब जी प्रचार कंदो हुयो पर कोई कंहिंसां इन बेस ते जेका आहे सा कोई झगड़ो न हुयो। मुंहिंजो नंढड़ो ॻोठु आहे भंगू भेण फैज़गंज जी इन में, उते मुंहिंजो दादा चवंदो त जॾहिं हिंदू उते पहिरियां हिंदू हूंदा हुया, पोइ जॾहिं पार्टीशन ठही त उते मुहाजर जेका आहे सा हिकिड़ो मोहल्लो पूरो मुहाजरनि जो आयो जेको पडीजंदी स्टेशन तां असांजा माण्हू वञी उन्हनि खे वठी आया त हे हाणे हिंदुस्तान जेके विया आहिनि उहे जॻहियूं ख़ाली पियूं आहिनि, हाणे हिते अचो था। उहो मोहल्लो आबाद थियो। उहो ॿुधाईंदा त जंहिं वक़्तु हिते हिंदू कम्यूनिटी हुई ऐं हो उन्हनि जा वापार हुया त उन्हनि जा जेके त्योहार थींदा हुया उन ते असां पंहिंजे ॿारनि खे नवां कपिड़ा वठी ॾींदासीं त जीअं उन्हनि जी ख़ुशियुनि में शामिलु थियनि। ईअं वरी ईद जे त्योहारनि में हू पंहिंजे ॿारनि खे जेका आहे सा वठी ॾींदा हुआ कपिड़ा त जीअं मुस्लमाननि जे ख़ुशियुनि में हू शरीक थियनि। यानी एतिरी मोहबत ऐं जेका आहे असां में पाण में हिकिड़ी जेका आहे सा ॿधी हुई। उन खां पोइ जेको दौरु आयो ऐं जंहिंमें असां का तरक़ी करे कोन सघिया आहियूं, इहा हक़ीक़त आहे त असां पोइते ई विया आहियूं, का अॻिते तरक़ी करे न सघिया आहियूं सिंध में। जेके हालांकि नंबर ॾिसूं असां त यूनिवर्सिटियूं वधियूं आहिनि, दर्सगाहूं वधियूं आहिनि। हाणे सिंध में सिर्फ़ु 3 यूनिवर्सिटियूं ख़ैर सां आहिनि पब्लिक सेक्टर में, 35 यूनिवर्सिटियूं आहिनि जेके प्राइवेट सेक्टर में आहिनि, माना 65 यूनिवर्सिटियूं सिंध में आहिनि। 300 यूनिवर्सिटी जे क़रीब पाकिस्तान में आहिनि
पर असां ॾिसूं था त असां पोइते था वञूं ऐं ॿियूं क़ौमूं अॻिते निकिरंदियूं थियूं वञनि जेका आहे उहे क़ौमूं जेके असां खां पोइ आज़ादु थियूं उहे अॻिते निकिरी वियूं आहिनि, अंडर डेवलपमेंट मां निकिरी डेवलप्ड नेशन थी वियूं आहिनि। मां रिसेंटली चाइना वियुसि, 2017 में वियुसि सिद्दीकी साहिब सां गॾु, ऐं हाणे वियुसि त असांखे हुननि ज़्यादातर यूनिवर्सिटीज़ जेके हुननि जूं टॉप वारियूं आहिनि उन्हनि में विज़िट कराई, सेशन्स रखिया, ऐं जेके हुननि जूं टॉप इंडस्ट्रीज़ आहिनि उन्हनि में जेका आहे उन्हनि असांखे विज़िट कराया, सॼी पूरी जेका आहे असेंबली। यकीन कंदो त जेका तरक़ी चाइना में थिए थी असां तसवुर बि नथा करे सघूं। हू अमेरिका खां बि अॻिते निकिरी वियो आहे, हू दुनिया जो हींअर वर्ल्ड सुपर पावर थी चुको आहे, शायदि अनाउंस नथो करे पर उहे थी चुका आहिनि जेका आहे, ऐं उनखे कोई उन नेशन खे नथो हींअर हाराए सघे। उहो हुननि तरक़ी कीअं कई आहे, हिकिड़ो त पंहिंजी हुन जेका असुलु शनाख़्त हुई, जेका हुननि जी चाइनीज़ ज़बान आहे उनखे हुननि छॾियो ई कोन्हे। अॼु बि उते 90% खां मथे माण्हू सिर्फ़ु चाइनीज़ लैंग्वेज ई सम्झंदा आहिनि जेका आहे, अंग्रेज़ी 10% माण्हू जेका आहे वधि में वधि, उहो बि हाणे जॾहिं इंटरनेशनल हुननि जो ट्रेड ऐं उन जी ज़रूरत पई आहे, न त प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं हुननि जो जेको प्रोफेसर वेठो आहे अछे मथे सां उनखे अंग्रेज़ी जो हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन थो अचे, पर उहो पंहिंजे शोबे जो तमामु वॾो माहिर आहे। यानी इहो साबित करे थो त जिन क़ौमनि पंहिंजी ॿोली में अॻिते वधिया उन्हनि तरक़ी कई आहे। इहो तव्हां ॾिसो, चाहे मग़रबी मुल्कनि जी तरक़ी ॾिसो, उन्हनि बेसिक एजुकेशन पंहिंजी जेका आहे पंहिंजी मदर टंग में ॾिनी जेका आहे। अॼु बि तव्हांखे जेके बि फ्रांस आहे, इटली आहे, ॿिया जेके बि मुल्क आहिनि यूरोप जा, उते ॾिसंदो त उते हू पंहिंजी लैंग्वेज में तालीम था ॾियनि। पोइ मास्टर्स PhD खां पोइ हाणे हिकिड़ो इंटरनेशनलाइज़ेशन जो कंसेप्ट अची वियो आहे जंहिंजे करे हो वञनि था। असां पंहिंजी ॿोली खे पोइते करे छॾियो आहे। साईं खां मां पुछियो पिए त साईं जेको सिंधी शोबो आहे, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में बि आहे, सिंध यूनिवर्सिटी में बि आहे, कराची यूनिवर्सिटी में बि आहे, उन जो छा जेका आहे साईं चयो ॾींहों ॾींहुं पोइते जेका आहे जेका आहे यानी उते उहा तहक़ीक़ कोन थी थिए, उहा जेका शइ यानी थियणु घुरिजे उहा नथी थिए। हुअणु तीअं घुरिजे त इन कंडड़ी शरीफ़ वारनि जी चेयर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में हुजे, जेका डेडिकेटेड हुजे त उहा इन ते तहक़ीक़ करे, मकाला पढ़े, PhD कराए जेका आहे। असांजी यूनिवर्सिटी जेका आहे 2.5 साल थिया आहिनि यूनिवर्सिटी खे ठहे, ऐं तव्हां पाण ॾिसंदा हूंदो ऐं काफ़ी दोस्त ईंदा आहिनि, विज़िट बि कंदा आहिनि। कोशिशि कयूं था त हुनखे हिकिड़ी 21वीं सदी जी यूनिवर्सिटी खणी हलिजे। उन में सिर्फ़ु असां आर्ट, आर्किटेक्चर, हेरिटेज इहे त पढ़ायूं ई पढ़ायूं, पर उन सां गॾु असां मॉडर्न तालीम बि जेका आहे ॿारनि खे ॾियूं, छो जो उन खां सवाइ बि असां कोन था हली सघूं। पर असां जेको पंहिंजो कल्चर आहे, जेको आर्ट आहे, उन खे हमेशह जेका आहे उहे प्रोग्राम असां रखिया आहिनि ऐं रखंदा था अचूं ऐं उन्हनि खे वधाईंदा था अचूं। मां मुमताज़ साहिब खे हमेशह चवंदो आहियां त असां उते पढ़ायूं था, तव्हां इहे असांजी लेबोरेटरी आहियो। जेके आर्ट काउंसिल्स आहिनि इहे असांजूं लैब्स आहिनि, जिते अची ॿार इहे प्रैक्टिकल कंदा। हाणे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे त नेक्स्ट ईयर खां असां हाणे उन में थोरो मूंखे एक्ट में हिकिड़ी कुझु कमियूं हुयूं त कुझु प्रोग्राम असां शुरू न पिए करे सघियासीं, पर हाणे उहे मां करायूं आहिनि पंहिंजे बॉडीज़ मां ऐं असेंबली मां बि। त असां म्यूज़िकोलॉजी जो प्रोग्राम जेका आहे इंशाअल्लाह 4 सालनि जो नेक्स्ट ईयर शुरू कंदासीं, ऐं फिल्म मेकिंग जो, ऐं इहो इंशाअल्लाह मां सखर में तव्हांखे इहे 2 शोबा अहिड़ा क़ाइमु करे ॾींदुसि जेके ॿिए हंधि न हूंदा। जेका आहे ॿिए हंधि जे आहिनि बि त उन्हनि खां असां वधीक सुठो जेका आहे कंदासीं। ऐं मक़सदु इहो आहे त असांजो जेको नौजवान आहे, जेको 64% टोटल पॉपुलेशन जो आहे, तव्हां ॾिसो त उहो ॾाढो फ्रस्ट्रेटेड आहे।
तव्हां रोडनि ते ॾिसो थोरो को वाक़ियो थिए थो असां बसि इहे जेका आहे तमामु पंहिंजी फ्रस्ट्रेशन जो इज़हार इहो सॼी कुझु तव्हां ॾिसंदो पोयां हिकिड़ी फ्रस्ट्रेशन आहे। फ्रस्ट्रेशन छो आहे त उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिलनि, जेका आहे उनजी जेका डिग्री आहे उहा खयों त वते थो हथ में, पर उनजे पोयां को स्किल कोन्हे, उनजे पोयां का वैल्यू कोन्हे, उहा डिग्री हुनखे नौकरी नथी ॾियारे जेका आहे। हाणे उन में ॾोह जेका आहे पेरेंट्स जो कोन्हे, हुन ॿार जो बि कोन्हे। पेरेंट्स पंहिंजा पैसा ॾिना, यूनिवर्सिटी जूं फीस भरियईं, ॿार खे जेका आहे पढ़ायईं, पंहिंजे पेट ते पथर ॿधी बि पंहिंजे औलाद खे पढ़ायईं। ऐं इहा हिकिड़ी सुठी निशानी आहे त असांजा सिंध जा माण्हू इहे पंहिंजे नियाणियुनि खे ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि था, इवन जेकॾहिं हुननि खे पंहिंजा ख़र्च घटाइणा पवनि था। ॿी ॻाल्हि त जेको ॿारु आहे उहो बि रोज़ु वेंदो आहे, सुबुह जो 7 बजे उथे थो ऐं 8 बजे 8:30 बजे यूनिवर्सिटी पहुचे थो, 5 बजे ते आहे। उनजो बि क़सूरु कोन्हे, क़सूरु असांजी यूनिवर्सिटी जो आहे। मां मञा थो असांजो आहे। जेकॾहिं असांजी यूनिवर्सिटी मां ॿारु निकिरे ऐं उनखे जॉब न मिले त इहो क़सूरु ॿिए कंहिंजो न आहे, इहो मुंहिंजो आहे जेका आहे सा, ऐं उन यूनिवर्सिटी जो आहे। मां मञा थो ऐं मां इहो हमेशह पंहिंजे स्पीचिस में चवंदो आहियां त जंहिं ॾींहं ते 2026 में जेकॾहिं अरोड़ यूनिवर्सिटी मां बेच निकिती ऐं उनखे जॉब न मिलियूं ऐं जेकॾहिं उहा कंहिं वॾेरे जे उताक ते वई त साईं असांजी नौकिरी वठाइजो, उन ॾींहुं मां पहिरीं इस्तीफ़ा ॾींदुसि ऐं यूनिवर्सिटी खे तालो हणाईंदुसि। इहो मुंहिंजो सभिनी पब्लिकली इहो मां साईं ख़ुर्शीद शाह खे बि चयो आहे, ॿियनि खे बि चयो आहे त जंहिं ॾींहं ते तव्हां वटि को असांजो छोकिरो अचे ऐं अची चवे त साईं मूंखे नौकिरी त वठाइजो जेका आहे सा, उन ॾींहुं असां लाइ शर्मसारी खां वॾो ॾींहुं ॿियो को कोन हूंदो जेका आहे सा। छो जो यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे जेसीं ताईं असां उन्हनि में स्किल एम्बेड न कंदासूं, ऐं उहो कीअं कंदासूं असांखे ख़बर ई कोन्हे त जेको नौकिरी ॾियण वारो आहे उनखे खपे छा। असां डिस्कनेक्टेड आहियूं, यानी असांखे उन जी ज़रूरत जी ख़बर ई कोन्हे। असां हिकिड़ो हाणे तजुर्बो कयो त असां टेक्सटाइल इंडस्ट्री वटि वियासीं ऐं उन्हनि खे वञी चयोसीं त तव्हांखे कहिड़ा ॿार खपनि। चई असांजो हे करिकुलम आहे, चई त हिन में हे 8 कोर्स त असांखे तव्हां हे कोर्स उन में पढ़ायो ऐं इन में हे स्किल्स जेके आहे तव्हां ॿारनि खे सेखारियो। यकीन कयो त असां उहे इम्बेड कया आहिनि ऐं टीचर्स खे मोकिलियोसीं त उहे उते 20 ॾींहं उते ट्रेनिंग करे आया। हाणे उहे डिफरेंट टीचर आहिनि माशाल्लाह जेका आहे। जॾहिं इंडस्ट्री जे मयार मुताबिक़ असां पंहिंजे ॿार खे तालीम ॾींदासूं त उनखे उहे घर वेठे सॼे इंशाअल्लाह नौकिरी ॾींदा। ॿी जेका शइ असांजे इन में कमी आहे ॿारनि में उहा इहा आहे त असां एंटरप्रेन्योर पैदा नथा कयूं। असां चऊं था बसि नौकिरी 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 जेका आहे, ऐं असां जेकॾहिं उन ॿार में इहो पहिरें ॾींहं खां वठी इहो असां उनखे हैमर कयूं त न बाबा तोखे जेका आहे पंहिंजो कारोबार शुरू करिणो आहे, तोखे हिते तयारु था कयूं त कारोबार शुरू कर। मां हिकिड़ो यूनिवर्सिटी में स्लोगन जेका आहे सा कयो आहे, असांजे न्यूज़ में बि एड में बि ईंदो आहे, लर्न अर्न एंड ग्रो। माना लर्न कयो, अर्न कयो ऐं ग्रो कयो। पहिरें सेमेस्टर जा ॿार असांजा जेके पेंटिंग्स ठाहिनि था उहे असां अहिड़े नमूने सां उन्हनि खे सजाए ऐं डिमाइश कयूं था त उहे 10 खां 15 हज़ार रुपए में इलाही सारा माण्हू वठी था वञनि ऐं उन ॿार जी मदद थिए थी उनजी। ऐं इहो ॿार जॾहिं निकिरंदो इहो पंहिंजो कमु पाण शुरू कंदो। हाणे कुझु ॿारनि मिसाल ॾियां त हिकिड़ो कुझु छोकिरियुनि पंहिंजो हिकिड़ो ब्रांड लॉन्च कयो आहे। ईद ते कलेक्शन हुननि जेका आहे सा 20-25 ड्रेसिस कयूं ऐं उन्हनि मां हिक में हुननि खे 25-30 हज़ार रुपया जेका आहे असांजो प्रॉफिट जेका आहे थियो। यानी असां जेकॾहिं ॿार खे चाहियूं त असां सभु कुझु करे सघूं था, जेकॾहिं असां न चाहियूं त कुझु कोन करे सघूं था। जेकॾहिं मां चवां मां रुगो वाइस चांसलर आहियां, मां सुबुह जो वेंदुसि, ॾाढा कड़का थींदा, सलूट लॻंदा मूंखे जेका आहे, ऐं मां वञी जेका आहे उते वेही रहंदुसि या घुमंदुसि फिरंदुसि जेका आहे मुल्क घुमी ईंदुसि, त इन सां इहो हक़ अदा न थींदो। जेका आहे हक़ तॾहिं अदा थींदो त इन यूनिवर्सिटी मां जेको ॿारु निकिरे उहो या त एंटरप्रेन्योर हुजे या उनखे जेका आहे सा जॉब कंपनी जेका आहे सा इज़त वारी ॾिए, तॾहिं जेका आहे सा उहा डिग्री जेका आहे उहा कामयाबी थींदी ऐं असांजे हिन जेके नौजवान मां जेका फ्रस्ट्रेशन आहे उहा ख़तमु थींदी। ॾिसो हिकिड़ो 20-25 सालनि जो ॿारु आहे, उनखे मोबाइल फ़ोन बि खपे
उनखे उनजी जे लाइ पैसा बि खपनि डेटा जे लाइ, उनखे शादी बि करणी आहे, उनखे नौकिरी न मिलंदी त फ्रस्ट्रेशन कंदो न जेका आहे सा, ॿियो छा कंदो जेका आहे सा, हू किथे कंहिंखे पथर हणंदो, कंहिंखे जेका आहे सा जेका उनखे ईंदी जेका आहे का शइ उनखे साड़े छॾींदो, उनखे जेका आहे इहे शयूं तॾहिं ख़तमु थींदियूं जॾहिं असां ॿ शयूं, हिकिड़ो असां उनखे स्किल ॾियूं, ॿियो असां पंहिंजी जेका असुलु असांजी जेको वजूदु आहे, जेका असुलु सिंधी सुञाण आहे, तसवुफ़ मोहबत इन तरफ़ वठी अचूं। ऐं इहो असां पैगाम जेसि ताईं ॿारनि खे न ॾींदासूं तेसि ताईं असांजी इहा फ्रस्ट्रेशन ऐं इहे शयूं ख़तमु न थींदियूं। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे जस्तो ॾियां जेके हिते गॾु थिया आहिनि दोस्त, त हिन अहिड़े दौर में इन्हनि शाइरनि जी शाइरी खे तव्हां एतिरो मथे जेका आहे सा उन ते जेका आहे सा इहे मकाला पढ़िया आहिनि ऐं उन्हनि जी विज़िबिलिटी ठही आहे। मां चवंदुसि साईं खे त जेकॾहिं अहिड़ो को ठाहिजे त इन्हनि जी का चेयर असांजी यूनिवर्सिटी में ठही सघे थी त असां उन लाइ हाज़िर आहियूं। कोई माण्हू अची पोइ तहक़ीक़ करे उन ते PhD करे, खोड़ सारियूं चेयर्स आहिनि यूनिवर्सिटीज़ में, तव्हांखे ख़बर आहे, ऐं गवर्नमेंट बि स्पॉन्सर कंदी आहे उन्हनि खे। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां बि असां जेका आहे सा उन्हनि खे प्रोजेक्ट मोकिले ऐं करे सघूं था त जीअं उते हिकिड़ो कमु शुरू थिए त इहे माण्हू जिन पंहिंजी सॼी हयाती ॾिनी ऐं उन्हनि जो उहो कमु विज़िबल थिए ऐं अॻिते जेका आहे सा ॿिया माण्हू उन मां फ़ाइदो वठनि ऐं पर्टिकुलरली नौजवान फ़ाइदो वठनि। ऐं अॼु जो नौजवान हे किताब कोन थो पढ़े। यकीन कयो मां लाइब्रेरी वेंदो आहियां त लाइब्रेरी में हिकिड़ो बि किताब खणी ॿार कोन थो जेका आहे पढ़णु शुरू करे, हा मोबाइल ते पढ़े थो जेका आहे। उन जे करे इन्हनि शयुनि खे वरी डिजिटाइज़ करण जी बि ज़रूरत आहे त दुनिया सॼी ॾिसी सघे। साईं तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हांजा लख थोरा त तव्हां मूंखे हिते घुरायो।